ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जलवो तू जो बागन में सब बूटन गुलड़न में जलवो तू जो बागन में सब बूटन गुलड़न में हर वण जो पन जिक्र करे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह और किसी ने पूछा के जन्नत की कोई कीमत है किसी ने पूछा के जन्नत की कोई कीमत है तो मुस्तफा ने कहा तो मुस्तफा ने कहा ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ऐ पंजतन जो मां खादिम मौला लियते जान दिया पंजतन जो मां खादिम सोहने लियते जान दिया विरद ज़बान ते छो न हो जे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू जेको वारनि खे बणाए थो डिघो ऐं मज़बूत, ऐं
तलो लाइ चयो वञे थो त अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तलो ते आहे मायुनि जे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो। तलो असांजे खाधनि खे ॾिए थो ग़िज़ाइयत ऐं बणाए थो सिहतमंद। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा। त हिन रमज़ान तव्हां बि तलो में पचायो त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अम्मा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। ऐं हिन वक़्तु असांजी इफ़्तार जी ट्रांसमिशन असांजो प्रोग्राम लाइव तव्हां ॾिसो पिया आवाज़ टीवी ते। ऐं असांजी आवाज़ टीवी हर घर जी रौनक आहे। असीं रोज़ानो कोशिशि कंदा आहियूं त असां वटि बहितरीनु महिमान हुजनि, स्कॉलर बहितरीनु हुजनि, छो त असीं इंफॉर्मेशन ॾियणु चाहियूं था, कुझु सिखणु चाहियूं था। ऐं रमज़ान हूअं बि सिखण जो महीनो आहे, सब्र जो महीनो आहे ऐं पाण खे कुझु चेंज करण जो महीनो आहे। कुझु न बल्कि असां में हिन वक़्तु एतिरियूं ख़राबियूं थी चुकियूं आहिनि त असांखे चेंज थियण जी नीड आहे ऐं असां उहो पाण नथा सम्झी सघूं। असीं सिर्फ़ु जान छॾायूं पिया, बसि रमज़ान हले पियो, रोज़ा रखणा आहिनि, नमाज़ पढ़णी आहे, इबादत करणी आहे, क़ुर पाक जी तिलावत करणी आहे, दैट्स इट। इहा असांजी ड्यूटी थी वई आहे। पहिरें रोज़े खां वठी जीअं रोज़ा गुज़रनि पिया, पर असीं पाण खे चेंज न पिया कयूं। यानी कि इन सिचुएशन में हलूं त पिया। रमज़ान में टाइमिंग त चेंज कई आहे, रूटीन चेंज थी वई आहे, बिल्कुलु ईअं थियो आहे, पर पंहिंजूं आदतूं चेंज नथा कयूं। असीं पंहिंजूं आदतूं कीअं चेंज करे सघूं था? ज़ाहिर आहे असां घर में रहूं था, असांखे ख़बर आहे त असांखे कहिड़े वक़्तु कहिड़ो कमु करिणो आहे। असांजा ॿार ट्यूशन तां केॾी महिल ईंदा, स्कूल मां केॾी महिल अचनि था, उन्हनि खे फोकस में रखिणो आहे। पर असीं पंहिंजे ॿारनि खे तालीम त ॾियूं था, पर तरबियत खां थोरो परे कंदा था वञूं। असांजो अॼु जो ॿारु जेतिरो एक्टिव आहे, जेतिरो होशियारु आहे, ओतिरो ई शायदि असां खां परे थींदो पियो वञे, वॾनि खां परे थींदो पियो वञे। इहो आहे सोशल मीडिया जो यूज़। सोशल मीडिया जो यूज़ असीं आम ॾींहंनि में खोड़ सारो कंदा आहियूं। हर घर में टीवी हले पई, ड्रामास वग़ैरह हर कोई ॾिसे पियो। ऐं ख़ासि करे सोशल मीडिया ते जेके क्लिप्स अचनि था, जेकी स्क्रोलिंग कयूं था असीं, असांजा ॿार जेकी वर्डिंग सिखनि पिया, असांजे पाड़ेसरी मुल्क जा जेके क्लिप्स हलनि पिया, या असीं ॿिया केतिरा ई क्लिप्स, ॿियूं केतिरियूं ई शयूं ॾिसूं पिया, असीं ॾिसी हैरान थी वेंदा आहियूं, पर असांजा ॿार उहो सभु कुझु सिखनि पिया। उते छा थिए पियो, उते कहिड़ी मौसम आहे, उतां जी सब्ज़ी फ्रूट कहिड़ो आहे, या वरी उतां जी लैंग्वेज हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको हर इंसानु जल्दी सिखी वठंदो आहे ऐं हर इंसान खे ॿोलियूं घणे खां घणियूं अची सघनि थियूं। ऐं उन्हनि में असांजो ॿारु शामिलु आहे जेको जल्दी सिखे थो, जल्दी पिक करे थो उन ॻाल्हि खे जेके असां उनखे क्लिप हलाए ॾियूं था, जेकी असां उनखे मोबाइल ॾियूं था सोशल मीडिया यूज़ करण लाइ। असीं हिकु तरफ़ पंहिंजे ॿार खे रमज़ान जी फज़ीलत ॿुधायूं था, रोज़े जी फज़ीलत ॿुधायूं था, नमाज़ सेखारियूं था, ॿिए पासे असीं उनखे मोबाइल बि ॾियूं था। छो त असांखे स्पेस मिले। अच्छा, वरी असीं पाण ते ईंदासीं। असां पंहिंजा अमल सही कया आहिनि या सही करण जी कोशिशि कयूं पिया? बिल्कुलु कंदा आहियूं ऐं असांजी भरपूर कोशिशि हूंदी आहे त असीं गुनाहनि खां बचूं, ख़ासि करे रमज़ान जे महीने में। पर उन खां पोइ रोज़े खोलण खां पोइ छा थिए पियो? उहा ई मोबाइल असांजे हथ में अची थी वञे, या वरी कॾहिं कॾहिं त ॾींहं में बि अगरि टाइम मिले थो त असीं उन में को ड्रामो ॾिसी वठूं था, को क्लिप ॾिसी वठूं था। जेके क्लिप्स आहिनि वरी उन्हनि ते असीं वञी कमेंट्स बि कंदा आहियूं ऐं ॾिसंदा बि आहियूं। कुझु नफ़े में हूंदियूं आहिनि, कुझु नेगेटिव हूंदियूं आहिनि। छा इन्हनि सां असांजो रोज़ो टुटंदो? छा इहे क्लिप्स ॾिसण सां जेके नेगेटिविटी फैलाइनि था? छो त सोशल मीडिया ते अॼुकल्ह जेकी लैंग्वेज हले थी, जेके बैरियर्स आहिनि असांजे लाइ, असीं उन्हनि खे क्रॉस कयूं था ऐं उहे क्लिप्स ॾिसूं था जंहिंमें गिला, ग़ीबत आहे, धोखे वारियूं क्लिप्स आहिनि, कंहिंमें म्यूज़िक आहे, कंहिंमें कुझु आहे, पर असीं ॾिसणु बंदि नथा कयूं। रोज़ो खोलण खां भले पोइ बि, या वरी रोज़ो खोलण खां अॻु में बि असांजे हथ में मोबाइल अची वञे थो त असीं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं ॾिसी वठूं था। छा असांजो रोज़ो इन सां मकरू थींदो आहे, टुटंदो आहे, या वरी इन सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गुनाह मिले थो? इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते असीं अॼु गौर फ़िक्र कंदासीं, असीं ॻाल्हाईंदासीं। असां वटि बहितरीनु स्कॉलर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां ज़रूरु इहो बि पुछंदासीं त असीं हिन अमल खे जेको असां हिन वक़्तु असीं पाण खे बचायूं पिया, यानी कि असीं गुनाहनि खां पाण खे बचायूं पिया, महफ़ूज़ कयूं पिया, जहन्नुम जी बाहि खां बचायूं पिया, त कुझु नेकियूं असीं हिन रमज़ानुल मुबारक जे महीने, पाक महीने में मेड़े वठूं त जीअं असांखे अलाह पाक बख़्शे। त इहो जेको अमल आहे त असीं इहो रमज़ान खां पोइ बि बाक़ाइदगी तौर ते न त पर थोड़ियूं घणियूं शयूं एटलीस्ट
कुझु अमल असीं उन्हनि खे त कंटिन्यू कयूं, उहो कीअं थींदो? सोशल मीडिया जो इस्तेमालु कीअं कजे, छा गुनाह आहे, छा सवाबु आहे, पुछंदासीं असीं पंहिंजे बहितरीन महिमान खां। अॼु असां वटि मौजूदु आहिनि मुफ़्ती मंज़ूर अहमद नक्शबंदी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो सलाम। तव्हां बहितरीन आवाज़ में हमद ॿुधी, असीं नातूं बि ॿुधंदासीं। असांजा बहितरीन सथ जा साथी असां वटि मौजूदु आहिनि। असांजा प्रोग्राम में हमेशह असांजे प्रोग्राम खे चार चंड हणंदा आहिनि, छो त हुननि जी आवाज़ ई माशाअल्लाह एतिरी ख़ूबसूरत आहे। अलाह उन्हनि खे एतिरी ख़ूबसूरत आवाज़ सां नवाज़ो आहे। मोहम्मद हुसैन साहब जन मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो हुसैन भाउ? ठीकु आहियो? ठीकु अल्हम्दुलिल्लाह। भला तव्हां केतिरो अरसो थियो आहे, केतिरो टाइम थियो आहे तव्हां नात शरीफ़ हमद शरीफ़ पढ़ो पिया? तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह मूंखे 11 साल आहे पढ़ा पियो। बचपन खां वठी शौक़ी हुयो मतिलबु सनाखानी जो, जी, पर सरकार जो करम आहे हिन रस्ते ते अची आऊं। अल्लाह पाक जा असांजे नात ख़्वानी हले थी 2000 तक़रीबन 6-7 खां वठी माशाअल्लाह। मोहम्मद हुसैन साहब, हमेशह असीं तव्हांखे ॾिठो आहे तव्हां आवाज़ टीवी सां गॾु हूंदा आहियो, चाहे ॿिए कहिड़े बि प्लेटफॉर्म ते असांखे नज़र अची वञे, पर घुमी फिरी तव्हां आवाज़ टीवी ते ईंदा आहियो। आवाज़ टीवी ते दिलि आहे न, दिलि आहे न आवाज़ टीवी असांजी। दिलि आहे? हा, दिलि आहे, मोहबत आहे आवाज़ टीवी सां। हमेशह असांखे इज़तूं बख़्शियूं आवाज़ टीवी। ऐं मां तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियां आवाज़ टीवी टेलीविज़न जो, जेके बि ट्रांसमिशन हलाइनि पिया, डायरेक्टर हुजनि, होस्ट हुजो, असांजी भेण आहियो तव्हां, असांजा कैमरामैन हुजनि, जेके बि तमामु दोस्त आहिनि, सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। इन जी मोहबत ई असांखे छिके ईंदी आहे हेॾे। असां तव्हांजे लाइ इहे प्लेटफॉर्म आहे, असांजो प्लेटफॉर्म हर कंहिं जे लाइ खुलियल आहे, आवाज़ टीवी जो प्लेटफॉर्म। ऐं वाक़ई तव्हां तारीफ़ कई त मां पंहिंजे टीम जी तारीफ़ ज़रूरु कंदी आहियां, छो त टीम न हूंदी, डायरेक्टर न हूंदा, टीम जी जेको असांजो एको आहे, ॿधी आहे, इहा रमज़ान में बि ॾाढी माना रखे थी, छो त रमज़ान में रोज़े जी हालति में खोड़ सारियूं कोताहियूं थी वेंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं माण्हू खे कावड़ बि ईंदी आहे, पर मुंहिंजी टीम मूंसां हमेशह गॾु हूंदी आहे। सो टीम खे एप्रिशिएट करणु लाज़मी आहे, न त असांजो प्रोग्राम सुठो न थींदो। ख़ैर, हलंदासीं, पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंदासीं कंटिन्यू। मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब, पहिरीं त तव्हांखे वेलकम कयूं था असीं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं रमज़ान जी फ़ज़ीलत केॾी आहे? असीं हर प्रोग्राम में रमज़ान जी फ़ज़ीलत ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर उनखां पोइ रमज़ान जी फ़ज़ीलत ख़बर हूंदे बि ग़लति कमनि में वञणु, ग़लति शयूं ॾिसणु, छा फ़रमाईंदा तव्हां? नहमदुहु नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सौमु जुन्नतुन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। रमज़ान शरीफ़ जो जेको महीनो आहे, बाबरकत महीनो आहे। ही उहो महीनो आहे जंहिं महीने में अल्लाह पाक शयातीन खे क़ैद करे थो, जहन्नम जा दरवाज़ा बंदि आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खुलियल आहिनि, 24 कलाक अल्लाह जी रहमत वसे थी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जॾहिं अल्लाह साईं इंसान खे पैदा कयो त उन सां गॾोगॾु अल्लाह साईं इंसान जे दुश्मन खे बि ॿुधायो थी तव्हांजो दुश्मन आहे। इन शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा। शैतान तव्हांजो दुश्मन आहे, उनखे तव्हां पंहिंजो दुश्मन सम्झो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, सरकश शैतान त रमज़ान शरीफ़ में क़ैद थी वेंदा आहिनि, पर जेके नंढा शैतान आहिनि, को क़ुरान मजीद में अल्लाह फरमायो मिनल जिन्नति वन्नास, शैतान इंसाननि मां बि आहे, जिन्ननि मां बि आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, कंहिंजी सोहबत आहे, जेकॾहिं सोहबत सालेह तुरा सालेह कुनद, सोहबत तालेह तुरा तालेह कुनद। सुठे माण्हू जी सोहबत तव्हांखे सुठो कंदी, ऐं जेके बुरे माण्हू जी सोहबत में वेंदो त तव्हांखे बुरो कंदो। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे सॼो माहौल जो दारो मदार। जेसि ताईं असां पंहिंजे घर जे माहौल खे मस्जिद जे माहौल जे मुताबिक़ न आणींदासीं, तेसि ताईं असां गुनाहनि खां असांजे लाइ बचणु नामुमकिन आहे। जेॾी महिल असां मस्जिद में अचूं था त असां हर शइ जो ख़्यालु कयूं था, अलाह जो घर आहे, माना असां सम्झूं था अलाह असांखे ॾिसे थो। पर जेॾी महिल असां ॿाहिरि वञूं था त चऊं था त हाणे असां आज़ादु आहियूं। ऐं रमज़ान शरीफ़ जेको सौम जो लफ़्ज़ आहे, इन जो नालो ई इम्साक आहे, रुकजणु, पाण खे रोकणु आहे। इन जी माना ई आहे। हदीस पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सौमु जुन्नतुन, रोज़ो ढाल आहे, मा लम यख़्रुक़हा, जेसि ताईं तव्हां उन ढाल खे फाड़े न छॾियो। माना कंहिंजी गिला कयव, गीबत कयव, छा कयव, ॿियो जीअं तव्हां पंहिंजे तमहीदी कलिमात में इहा ई ॻाल्हि कई त सोशल मीडिया आहे, मोबाइल आहे, मोबाइल ईअं सम्झो की असांजे हथ में ईअं आहे, माना असां उन में सभु कुझु ॾिसी सघूं था, हर शइ आहे। पर हींअर त ॿार वटा इवन जो मां केॾी महिल वेंदो आहियां मस्जिदनि जे वाशरूमनि जे गेट ते जेके वेठा हूंदा आहिनि जमादार, उन्हनि जे हथ में बि वॾो चापड़ वारो मोबाइल उनजे हथ में हूंदो आहे, जिते वञो जंहिं वटि ई उहो आहे।
ज़ाहिर ॻाल्हि आहे हर शइ जो इस्तेमालु जेकॾहिं तव्हां सही कयो त उहा शइ का ख़राबु न आहे फ़ी नफ़्सी ज़हर आहे न ज़हर में आहे पर ज़हर खे बतौर दवा इस्तेमालु कंदो त का ॻाल्हि न आहे पर जेकॾहिं इहो मोबाइल आहे इन खे तव्हां उन ग़लति शइ में यूज़ कंदव उहो तव्हांजे मथां आहे यूज़ कंदव त तव्हांखे ज़ाहिर ॻाल्हि आहे गुनाह मिली सघे थो हाणे ही मोबाइल आहे असां हिन में नात ख़्वानी बि ॿुधी सघूं था तिलावत बि ॿुधी सघूं था इहो तव्हांजो असांजो जेको प्रोग्राम आहे इहो चैनल ते यूट्यूब ते हले थो असां उनखे बि ॾिसी सघूं था बिल्कुलु ॾिसण बि सवाबु आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे गाॾी में वेठा आहियूं मोबाइल जे मथां असां तिलावत करे जेको आहे क़ुर मजीद जो तिलावत कंदा वञूं मोबाइल ॾिसंदा वञूं ऐं इन जो को ख़राबी न आहे ख़राबी छा आहे ख़राबी असांजे मन में आहे असांजे दिलि में आहे इनमल आमालु बिनियात अमलनि जो दारोमदार नियत जे मथां आहे जी तंहिंजे करे रोज़े जे अंदरि इन्हनि शयुनि खां पाण खे महफ़ूज़ करिणो आहे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंसां रोज़ो मिने टुटण ताईं पुॼी वेंदो आहे टुटंदो माना ईअं आहे त माना सम्झो टुटी थो पवे जीअं मिसाल तौरु क़ुर मजीद में अलाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा तव्हां में को बि माण्हू कंहिंजी ग़ीबत न करे अयहिब्बु अहदुकुम ऐं यअकुल लहम अख़ीहि मैता छा तव्हां मां को इहो पसंदि कंदो जो पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए माना ग़ीबत करणु इहो खाइण जे मिसाल आहे खाइण सां छा थींदो आहे रोज़ो भॼी पवंदो आहे हाणे जेकॾहिं असां ग़ीबत कयूं था ग़ीबत छा आहे न साहब नबी सलाम पुछायो मलग़ीब आहे या रसूल अल्लाह ग़ीबत छा आहे पर मां ज़िक्र अख़ाक बिमा यकरहु तव्हां पंहिंजे भाउ जी उहो पुठ जे पोयां उहा ॻाल्हि कयो जेका हुनखे नापसंदि हुजे वरी साहबनि पुछो इनकान फ़ी अगरचे उहा शइ उन में हुजे बि सही पाण फरमायो इनकान फ़ी अगरचे उहा शइ हुजे व इल्लम यकुन फ़ी फ़क़त बहतहू जेकॾहिं उहा शइ उन में आहे कान तव्हां का शइ की उहा बोहतान आहे बोहतान वरी ग़ीबत खां वॾो गुनाह आहे तंहिंजे करे जेॾीमहिल असां इफ़्तारी जंहिंमहिल दुआउनि जो क़बूल थियण जो टाइम हूंदो आहे जंहिंमहिल सहरी जे अंदरि जेको आहे क़बूलियत जो तहजुद जो वक़्तु हूंदो आहे पढ़ाइण जो असां ओॾीमहिल वेही दस्तरखाननि जे मथां ईरान तुरान जूं ॻाल्हियूं करणु हुनजी बुराई करणु हुनजी गिला करणु खिलणु मश्करी करणु मज़ाक़ करणु इन सां असां पंहिंजे नेकियुनि खे ज़ायो करणु नेकी करणु आसान आहे छो त क़ुर मजीद में अल्लाह फरमाए वमन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा जेको माण्हू नेकी खे अल्लाह वटि खणी अचे उहो 10 गुना उहा नेकी वधंदी आहे हाणे नेकी खे असां कयो त से पर उन नेकी खे शैतान खां बचाए करे अल्लाह वटि वञी पहुचूं नेकी असांजी महफ़ूज़ हुजे इहा वॾी कमाल जी ॻाल्हि आहे नेकी करणु कमाल जी ॻाल्हि न आहे नेकी जी हिफ़ाज़त करणु कमाल जी ॻाल्हि आहे तंहिंजे करे मीडिया या जेके बि शयूं आहिनि असां कोशिशि कयूं त अहिड़नि शयुनि खां पाण खे बचायूं पंहिंजे अहल अयाल खे सम्झायूं त रमज़ान में अहिड़ो माहौल पैदा कयूं जंहिंमें तिलावत हुजे जंहिंमें ज़िक्र हुजे जंहिंमें दुरूद शरीफ़ हुजे जंहिंमें जीअं महफ़िलूं हुजनि जीअं असांजा ॿार घर जा माहौल घर जूं फैमिली मेंबर सभु उन नेक कमनि में जेको आहे उहे लॻल हुजनि बहितरीनु तव्हां मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब तव्हां बहितरीनु इरशाद फरमायो ऐं तमामु बहितरीनु ॻाल्हियूं कयूं त असीं पाण खे चेंज करे सघूं था पर अगरि असीं चाहियूं त मोहम्मद हुसैन साहब तव्हां बि असांखे ॿुधायो त तव्हां बि महफ़िलनि में वेंदा आहियो कीअं माहौल ॾिसंदा आहियो उते बि हर कोई मोबाइलनि में लॻल हूंदो आहे अॼुकल्ह बि ईअं आहे या कोई नात बि ॿुधंदो आहे ज़िक्र फ़िक्र बि कंदो आहे त 100 मां मां सम्झां थो त पंहिंजो 70% त मोबाइल माण्हू हलाईंदा आहिनि बाक़ी अहिड़ा की आशिक़ रसूल हूंदा आहिनि त जेके पंहिंजो सरकार जी सलाह वेही करे ॿुधंदा आहिनि उन्हनि खे लुत्फ़ वठंदा आहिनि मोबाइल तव्हां त सम्झो था हर जॻह ते हले थी कोई लाइव खणी हलाईंदो आहे मोबाइल कोई कहिड़े हिसाब सां हलाईंदो आहे उन हिसाब सां पियो इहो जहान हलंदो आहे पर केॾी न ग़लति ॻाल्हि आहे अगरि सरकार जी महफ़िल हुजे उन में वरी इहा शइ जाइज़ न आहे यानी कि असीं मोबाइल खे सोशल मीडिया खे थोरो बि साइड नथा रखी सघूं साह नथा खणी सघूं निमाज़ ते बि वेंदा आहियूं उथूं था बि मोबाइल हथ में आहे रकात 2 रकातूं पढ़ूं था निमाज़ जूं सलाम वरायूं था पोइ बि मोबाइल खीदे मां कॾहिं मथां कंहिंजी कॉल आई हुजे मथां का मतिलबु मोबाइल हर शइ खां वधीक थी वियो आहे इंसान खे अॼुकल्ह सही चयो तव्हां नाज़िन नंढड़ो ब्रेक था वठूं केॾांहुं न वञो वरी वापसि था अचूं ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंटिन्यू कंदासीं रहमत रमज़ान जे ख़ूबसूरत प्रोग्राम में सबाबड़ो तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार करे थी ऐं मूंखे उमेदु आहे त अॼोको टॉपिक बि तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो जो सोशल मीडिया जो यूज़ आम ॾींहंनि में असीं उन ते ॻाल्हाईंदा आहियूं पर रमज़ानुल मुबारक में सोशल मीडिया यूज़ करण खां परहेज़ कीअं कजे छा ॾिसजे छा न ॾिसजे कहिड़ी शइ ॾिसण सां रोज़ो टुटंदो आहे या वरी मकरू थींदो आहे मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब इन ते थोरो गौर फरमाईंदा ऐं असांखे ॿुधाईंदा
त कहिड़ी शइ अगरि असांजे साम्हूं अचानक अची थी वञे, का अहिड़ी क्लिप आहे या को अहिड़ो कमेंट आहे जेको नेगेटिव हुजे, जीअं तव्हां गिला जी ग़ीबत जी ॻाल्हि कई, छा उन सां असांजो रोज़ो टुटी सघे थो, मकरूह थी सघे थो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़े जे जेके शरई उज़रनि मां जेका शइ शरई तौरु जंहिंसां रोज़ो भॼे थो त उहो त आहे खाइणु पीअण जी सां रोज़ो भॼे थो। बाक़ी इन्हनि शयुनि सां रोज़ो मकरूह थिए थो। अच्छा, मकरूह जो मतिलबु कराहत एतिरी ताईं बि कराहत तहरीमी बि थी वञे कि अहिड़ियूं शयूं आहिनि का बि ग़लति शइ बिल्कुलु जंहिंजी बग़ैर रमज़ान जे बि ॾिसणु असांखे जाइज़ न हुजे, त रमज़ान में जेतिरियूं नेकियूं वधीक मिलनि थियूं, जे रमज़ान में ग़लति कम वरी उनजो गुनाह बि ओतिरो वॾो आहे। इन छो त हीअ जीअं काबतुल्लाह में नफ़िल पढ़ण जो सवाबु अजुर वॾो आहे, जेकॾहिं को माण्हू काबतुल्लाह में गुनाह करे खाना काबा में त वरी उनजो गुनाह वॾो आहे। अहिड़े तरीक़े सां को बि जेको अमल आहे उन जो ईअं ई आहे त को का तस्वीर का अहिड़ी शइ नज़र पइजी वई अचानक आ जाई विचो त उहा शइ त खणी उनखे माण्हू नज़रअंदाज़ खे दिलि न चाहे, हिकिड़ी बुराई आहे न, उनखे माण्हू कराह सम्झे। ॿाहिरि ॻाल्हि आहे जेकॾहिं असां इन सोशल मीडिया खां बिल्कुलु पासीरा थींदासूं त असांखे कीअं ख़बर पवंदी त छा हले पियो, छा वहे पियो, छा वापरे पियो, त नज़रदारी त रखणी आहे न। त इन हवाले सां का अहिड़ी ग़लति शइ आहे त उहो असां उनखे यूज़ न कयूं, उनखे न ॾिसूं, इन सां असांजो रोज़ो मकरूह थी पवंदो। छो त रोज़ो सिर्फ़ु खाइण पीअण वात जो न आहे, अखियुनि जो रोज़ो आहे, ज़ुबान जो रोज़ो आहे, कननि जो रोज़ो आहे, हर शइ जे मथां असांखे कंट्रोल करिणो पवंदो, तॾहिं वञी असांजो रोज़ो जेको आहे सो सही थींदो। सो इन जे लाइ ज़रूरी आहे त असां कोशिशि त कयूं त भई मोबाइल वग़ैरह या अहिड़ी शइ खे असां रखी छॾियूं। का ज़रूरी आहे, का कॉल आहे, का ज़रूरी आहे, छा आहे त मोबाइल हूंदी आहे एमरजेंसी जे लाइ, का को किथां को पैगाम अची वियो, का छा अची वियो, ज़रूरी आहे। हाणे रमज़ान शरीफ़ में माण्हू कोशिशि करे त अहिड़नि शयुनि खां बचे, क़ुरान मजीद जी तिलावत करे, ज़िकिर करे, दुरूद शरीफ़ पढ़े, हर वक़्तु अलाह जे ज़िकिर में लॻल हुजे। छो त रमज़ान शरीफ़ जी में पहिरें अशर जूं पंहिंजूं दुआऊं आहिनि, पंहिंजा आहिनि, ॿिए अशर जूं आहिनि, वरी टियों अशरो आहे, हीउ रहमत जो अशरो हले थो, वरी मग़फ़िरत जो अशरो हलंदो, वरी साईं जेको आहे सो जहन्नम जे निजात जो अशरो हलंदो। असां वटि त टाइम ई न आहिनि जो वक़्तु हुजे जो असां को ॿियो कमु करे सघूं। सुभान अल्लाह, बहितरीन तव्हां ॻाल्हि कई, बहितरीन। मोहम्मद हुसैन साहब, इन ॻाल्हि ते बहितरीन अगरि तव्हां नात ॿुधाए छॾियो त मज़ो अची वञे। बिस्मिल्लाह कयो। सब दर्द खोल बावनी दिल बर जे सामहूं, सब दर्द खोल बावनी दिल बर जे सामहूं, पुराड़ियूं गबियूं तरोज़े तहर जे सामहूं, राड़ियूं गबियूं तरोज़े अतहर जे सामहूं, ओ समझी सफ़ा परा पहजन छॾे ॾिनो, साईं छागे भला जो नातो नंढड़नि वॾनि छिनियो, समझी सफ़ा परा पहजन छॾे ॾिनो, साईं छागे भला जो नातो नंढड़नि वॾनि छिनियो, पोरोवणे अखियुनि जो ज़्यान बे कदर जे साम्हूं, रोवणे अखियुनि जो ज़्यान बे कदर जे साम्हूं, राड़ियूं कबियूं तरोज़े अतहर जे साम्हूं, ओ दुनिया में खोड़ माण्हू दुश्मन खणी अथम, पौन तण को मां बुनाया
अथम हो निधण को मां बुनाया आखिर धणी अथम पोरोई पुकार बो पंजे दिल बर जे सामूं रोई पुकार बो पंजे दिल बर जे सामूं राणियों कबियूं तरोज़े अतहर जे सामूं हो मदनी छॾे ॿियनि जो मोहताज छो थिबो साईं दुख सूर जो हवालो मुहम्मद खे पियो ॾिबो हो दुख सूर जो हवालो मुहम्मद खे पियो ॾिबो पोइ सॾु पहुचंदा ज़रूर ही सरवर जे सामूं राणियूं कबियूं तरोज़े अतहर जे सामूं सभु दर्द खोल वञी दिल बर जे सामूं राणियूं कबियूं तरोज़े अतहर जे सामूं। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद हुसैन साहब, तव्हां त असांखे अलाए केॾांहुं वठी ईंदा आहियो। तव्हांजो आवाज़ु ऐं तव्हांजो अंदाज़ अलाह तव्हांखे अञा वधीक इज़ाफ़ो करे तव्हांजी आवाज़ में बि, तव्हांजे अंदाज़ में बि। अलाह करे तव्हांखे इहा ॾियारी नसीब थिए जेका हर कंहिं जी दिलि जी ख़्वाहिश आहे त असीं ॾियारी चुमूं, असीं उन ॾियारीअ खे रोज़ा रसूल जी ॾियारी खे पकड़ियूं। सो अलाह पाक सभिनी खे रोज़ा रसूल जी ज़ियारत जी तौफ़ीक़ ॾे ऐं उते घुराए। असांजी इहा दुआ आहे पंहिंजे महफ़िल में। हीअ बि असांजी महफ़िल आहे, नंढड़ी कोशिशि हूंदी आहे आवाज़ टीवी जी त तव्हां ताईं बहितर खां बहितरीन प्रोग्राम पहुचायूं ऐं लाइव प्रोग्राम ही तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। अॼु टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत आहे ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में मिले थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो। मूंखे उमेदु आहे त तव्हां बि टपाल मेज़बान ई घर में इस्तेमालु कंदा हूंदा, छो त हर घर में टपाल मेज़बान लाज़मी हुजे थी। सो मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब जन एॾे हलंदासीं ऐं उन्हनि खां सवाल कंदासीं। मुफ़्ती साहब जन बहितरीनु असांखे ॿुधायो सोशल मीडिया जे हवाले सां। ईअं ई असीं इंसाननि खे अगरि असीं ॾिसूं था पंहिंजे मुआशरे में, रमज़ान शुरू थींदे ई असांजूं मस्जिदूं भरिजी वेंदियूं आहिनि ऐं तरावीहनि जो जॾहिं वक़्तु ख़तमु थियण वारो हूंदो आहे, कोई 15 ॾींहंनि जी थो पढ़े, कोई 20 ॾींहंनि जी, उनजो वक़्तु ख़तमु थियण खां पोइ सिर्फ़ु असांखे नमाज़ी कुझु नज़र ईंदा आहिनि। उन खां पोइ मस्जिदूं ख़ाली थी वेंदियूं आहिनि जीअं रमज़ानुल मुबारक ख़तमु थिए पियो। हीअ जेकी कंटिन्यूटी आहे, असीं छा इनखे कंटिन्यू नथा करे सघूं? छो? वजह छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान ईमानन व एहतिसाबा व मन काम रमज़ान ईमानन व एहतिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिहि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, जंहिं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ईमान जी हालत में रखिया ऐं रमज़ान शरीफ़ में हुन क़याम कई, यानी मुराद तरावीह आहे, तहजुद आहे, जंहिं कयो अल्लाह उनजा पोयां गुनाह माफ़ करे छॾियो। सुभान अल्लाह। असां में हिकिड़ो इहो रस्म बि, रवाज बि सम्झो ऐं सुन्नत बि आहे। क़ुरान मजीद जो ख़तमु किथे 100 रोज़ा बि हले थो, किथे 5 रोज़ा आहे, किथे 10 रोज़ा आहे, किथे जेको आहे सो 15। उमूमन कारोबारी हज़रात कोशिशि कंदा आहिनि त 10 ॾींहंनि जी तरावीह पढ़ी करे पोइ पंहिंजे ज़ाहिर रमज़ान शरीफ़ ताईं देरि ताईं मार्केटियूं खुलियल हूंदियूं आहिनि, उहे वरी कारोबार खे पंहिंजे खे टाइम ॾींदा आहिनि।
हाणे हिकिड़ी शइ यादि कयो, क़ुर मजीद तरावीहनि में ॿुधणु इन जो इहो अलॻि सवाबु आहे, इहो अलॻि आहे त पूरो क़ुर ॿुधिजे, उहो हुननि जो सवाबु त पूरो थियो, पर तरावी जेसि ताईं चंड ईद उल फितर जो न ॾिसिजे तेसि ताईं तरावियूं पढ़णियूं आहिनि। पोइ हुननि जी मर्ज़ी आहे, हू किथे बि पढ़ी सघनि, का नंढी जमात जी करे को माण्हू अलॻि जेको आहे सो वेही करे जमात सां फ़र्ज़ु नमाज़ पढ़ी वरी पंहिंजूं तरावियूं पढ़े, या राति जो आख़िरी हिसे में बीही करे पढ़े। तरावी हुनखे हर हाल में पढ़णी आहे, छो त सुन्नत मुअक्किदा आहे ऐं इहा करणी आहे। बाक़ी क़ुर मजीद जो इहो रुझान आहे त शुरू में माण्हू कोशिशि कंदा आहिनि त जेको आहे सो मस्जिदनि जो रुख़ घणो कंदा आहिनि, पोइ आहिस्ता आहिस्ता घटिताई अची वेंदी आहे। ज़ाहिर आहे इंसानु कमज़ोर आहे, सुस्त आहे, माण्हू में जोश जज़्बो हूंदो आहे। हींअर त खणी रोज़ा थधि में आहिनि, कुझु मौसम सही आहे, पर जेॾी महिल गर्मी जा रोज़ा हूंदा आहिनि त ओॾी महिल अञा मसइलो कुझु ॻरो हूंदो आहे, माण्हू रोज़ा ई न रखंदा आहिनि। रोज़ो न रखणु इहो फ़र्ज़ जो सम्झो इन गुनाह आहे, रोज़े खे न रखणु। तरावी सुन्नत आहे, हिकिड़ो माण्हू तरावी नथो पढ़े, छा उहो रोज़ो न रखे? उनखे रोज़ो रखिणो आहे। रोज़े जो तरावी सां ताल्लुक़ न आहे, हा ताल्लुक़ न आहे, छो त हू सुन्नत अमल आहे, हू क़यामुल लैल आहे, हा ही फ़र्ज़ु आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मिसाल निमाज़ नथो पढ़े, छा उहो ज़कात न ॾे? हुनजे मथां माल आहे, छो त ज़कात अलॻि फ़र्ज़ु आहे, निमाज़ अलॻि फ़र्ज़ु आहे। त इन्हनि इबादतनि जे अंदरि असांखे तवाज़ुन रखिणो पवंदो त हीअ इबादत हिन जी केॾी अहमियत आहे, हिन जी केॾी अहमियत आहे। बहरहाल इहो करणु ग़लति आहे जो माण्हू 10 ॾींहं 5 ॾींहं तरावियूं पढ़ी पोइ छॾे ॾे, छॾणु ग़लति आहे। बाक़ी हुनखे हिकिड़े क़ुर ॿुधण जो सवाब जो हिकिड़ी जाइ ते हुन ॿुधो आहे, उहा सुनत हुनजी अदा थी वई। त मां इहो मशवरो ॾींदुसि, जेके माण्हू 10 ॾींहं या रोज़ा तरावी पढ़नि था, उहो कोशिशि कनि त तरावीहनि पंहिंजनि खे जारी रखनि, छो त रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो सजदो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो, मा मिन अबदिन युसल्ली फी रमज़ान इल्ला कुतिब लहू बिकुल्लि सजदतिन 500 अल्फ़ हसनतिन व बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह मिन याकूततिन खज़रा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो रमज़ान में माण्हू हिकिड़ो सजदो करे थो, अल्लाह पाक हुनजे नामाए अमाल में 1500 नेकियूं लिखी छॾे थो, ऐं उन जे लाइ जन्नत में महल तयारु करे थो सुर्ख़ मोती जो। बनल्लाहु बैतन फिल जन्नह, जन्नत में अल्लाह जे लाइ पैदा करे थो। वलहा सबऊन अल्फ़ बाब, उन जा 70,000 दरवाज़ा आहिनि, हर दरवाज़े जे मथां 70,000 फ़रिश्ता आहिनि। सुभान अल्लाह। इहो हिकिड़े सजदे जो आहे, जेकॾहिं तरावी 20 रकात पढ़े थो, को 8 पढ़े थो, को घटि थो पढ़े, को वधि थो पढ़े, छो त क़यामुल लैल तमामु माण्हुनि वटि मुतफ़िक़ आहे, हिन में को बि फ़िरके वारी जी ॻाल्हि न आहे। चाहे जेको माण्हू को घटि थो पढ़े, को वधि पढ़े थो, क़यामुल लैल हले थो। राति जो क़याम करणु इहो माना सम्झो पंहिंजे राति खे क़ीमती बणाइणो आहे। अलाह खे इहो अमल ॾाढो महबूब आहे, तंहिंजे करे माण्हू पंहिंजे सवाब खे ज़ायो न करे, रमज़ान शरीफ़ में जेतिरो नवाफ़िल थी सघे इबादत तिलावत उनखे जारी रखे। बहितरीन मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब जन बहितरीन इरशाद फरमायो, पर उन खां पहिरीं मुफ़्ती साहब जन जी ॻाल्हि में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त गर्मीअ जा रोज़ा माण्हू घटि रखनि था ऐं चवंदा आहिनि त गर्मी आहे, सख़्तु तकलीफ़ थिए पई, पाणीअ जी असांखे तलब वधीक थिए पई, या वरी असीं बर्दाश्त नथा करे सघूं, कुझु माण्हू बेहोश थींदे बि नज़र ईंदा आहिनि। पर हिन वक़्तु मौसम सुठी आहे, पर मौला अली अलैहिस्सलाम जन जो कौल आहे त मूंखे रोज़ा गर्मीअ जा तमामु घणा पसंदि आहिनि ऐं मां गर्मीअ जा रोज़ा रखणु पसंदि फ़रमाईंदो आहियां। ॾिसो केॾी न ख़ूबसूरत ऐं सुठी ॻाल्हि आहे। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक था वठूं, वापसि अची सवाब जे हवाले सां मां कुझु मुफ़्ती साहब खां पुछंदमि। मलिकार नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। ॻाल्हि हले पई रमज़ान जी, ॻाल्हि हले पई गर्मी ऐं सर्दियुनि जी, ऐं अॼुकल्ह जेके ही रोज़ा असांखे ख़ुदा पाक नेमत ॾिनी, रहमत ॾिनी, मग़फ़रत ॾिनी आहे, ही महीनो ॾिनो आहे, हिन में मौसम तमामु सुठी आहे, न गर्मी आहे न सीउ आहे, मतिलबु नॉर्मल मौसम हले पई ऐं अलाह जो शुक्र आहे। मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब, जॾहिं सख़्तीअ वारा रोज़ा चवंदा आहिनि त सख़्तीअ वारा रोज़ा ख़ुदा खे बि पसंदि आहिनि, त इंसानु केतिरी महिनत ऐं तकलीफ़ में उहे रोज़ा काटे थो ऐं पंहिंजे रोज़े खे बरक़रार रखे थो, इन हवाले सां थोरो बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखो रमज़ान शरीफ़ जेके रोज़ो आहे, जेको लफ़्ज़ रमज़ान आहे जी, इहो इन रमज़ान शरीफ़ में इहा गर्मी, इहा शइ तपश पियल आहे। रमज़ जी माना कंहिं शइ खे ज़ायो करणु, उन जी माना गरम रेत जे बि आहे अरबी जे लुग़तनि जे हिसाब सां। हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो हूंदो त गर्मी जेका का शइ जेका गरम हूंदी आहे, उहा उन शइ जी तासीर छा थींदो आहे, उन जो असरु छा थींदो आहे। जेॾी महिल लोहे खे या सोन खे ज़ंग लॻंदो आहे त उनखे बाहि में विझंदा आहिनि, बाहि सां हुनजो कट वग़ैरह हर शइ साफ़ु थी वेंदो आहे।
अहिड़े तरीक़े सां अलाह पाक असांजे मथां इहे रोज़ा रखिया आहिनि। इन्हनि जो रोज़े अलाह खे असांजे उञारो रहणु ऐं खाइणु पीअणु अलाह साईं खे इन शइ जी परवाह न बिल्कुलु न आहे अलाह साईं खे का ज़रूरत ई न आहे। अलाह जी इबादत जे लाइ फ़रिश्ता बि आहिनि, हर शइ आहे, पर अलाह साईं असांखे पाक साफ़ ॾिसणु चाहे थो त मुंहिंजा बाना पाक साफ़ थी अचनि। जहिड़े तरीक़े सां लोह खे बाहि में विझी करे तपाए करे हुनजे असर खे ख़तमु कयो थो वञे, अहिड़े तरीक़े सां रोज़े जी शिदत, उञ, बुख, गर्मी जी तकलीफ़ खे बर्दाश्त करे अलाह पंहिंजे बाननि खे पाक साफ़ करे, जंहिंजे बारे में क़ुर फरमायो लअल्लकुम तत्तकून, ताकि तव्हां मुतक़ी ऐं परहेज़गार बणिजी वञो। परहेज़गार तॾहिं थींदो जॾहिं माण्हू खे तकलीफ़ ईंदी। हिकिड़ो माण्हू ॾिसो एसी में वेही करे सॼो ॾींहुं एसी में गुज़ारे थधि में, हिकिड़ो माण्हू हर काहे रोज़ा रखे, अलाह वटि हू वधीक आहे। जंहिं गर्मी तपती रेत में, छो त मज़दूर माण्हू मज़दूर करे थो, तव्हां ॾिठो हूंदो ॿराड़ी में इहे जेके अमूमन रोड खटींदा आहिनि, रस्ता खटींदा आहिनि, रोड ठाहींदा आहिनि, रस्ता था, इहे इन्हनि में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेको पंहिंजा रोज़ा बि रखंदा आहिनि, मशक़त सां गॾु रोज़ा। ऐं जीअं तव्हां हज़रत अली साईं जो फरमान कयो त हज़रत अली फरमायो चंद शयूं मूंखे महबूब आहिनि, उन मां हिकिड़ी इहा शइ आहे जो गर्मी जा रोज़ा मूंखे महबूब आहिनि। उन जेको सो गर्मी जा रोज़ा रखणु त जेको आहे सो जेतिरी रोज़े में तकलीफ़ ईंदी न एतिरो अजर ज़्यादा आहे। ॾिसो न माण्हू जो जेको रोज़ो लॻे थो, माण्हू चवंदा आहिनि उहो लॻंदो आहे रोज़ो हमेशह। मुंहिंजी ज़िंदगी जो इहो तजुर्बो आहे, मूं ॾिठो आहे जेके माण्हू फज़ूल ॻाल्हाईंदा आहिनि, वाही तबाही, हिन जी गिला हुन जी गिला, उनखे रोज़ो शाम जे टाइम बिल्कुलु हुनजा चहिरा ख़राबु थियल हूंदा आहिनि। तंहिंजे करे माण्हू जो अलाह जो ज़िक्र करे, तव्हां ॾिसो ज़िक्र जे करण सां मुंहं जे अंदरि हिकिड़ी मिठास ऐं हिकिड़ी लज़त अची वेंदी आहे। तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हां ज़िक्र कयो, तव्हां अलाह खे यादि कयो, तव्हां तिलावत कयो, त तव्हांखे रोज़ो बिल्कुलु न लॻंदो, बिल्कुलु बि न लॻंदो। ऐं असीं इन्हनि कमनि खां मोहम्मद हुसैन साहब परे थी करे असीं हिक ॿिए खे ॾिसंदा आहियूं त फलाणो छा थो करे, हिन छा पचायो, हिन जे घर में छा पियो थिए, मतिलबु ॿियनि जी गिला करणी पई त अलाह हिननि खे ॾिनो आहे, मूंखे छो न ॾिनो आहे, ईअं ई थींदो आहे। पर अलाह त बेपरवाह आहे, हर घर में हर इंसान खे रोज़ो हुजे न हुजे अलाह पाक दस्तरखान हुननि जा कुशादा थो रखे। सुभान अल्लाह। तव्हांजी उमिरि केतिरी हुई मोहम्मद हुसैन साहब जॾहिं तव्हां पहिरियों रोज़ो रखियो? मुंहिंजी उमिरि तक़रीबन 11 साल हुई, मां पहिरियों रोज़ो रखियो। चाहे त मूंखे थोरो किडनी में पथरी जो मसइलो हुयो, पोइ रखंदो हुयुसि, उनखां पहिरियां बि तक़रीबन 8-9 सालनि जो हुयुसि, पर पथरी जो हुई त पोइ मूंखे दर्द थींदो हो, कॾहिं कीअं, पोइ कुझु रोज़ा रखंदो हुउसि, कुझु न रखी सघंदो हुउसि। कंटिन्यू तक़रीबन हाणे मां 2014 खां वठी कंटिन्यू रखां थो रोज़ा, अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो फज़ल आहे। अलाह तव्हांखे सिहत ॾींदो। ऐं असांजा ॿारड़ा जेके नंढड़ा आहिनि हिन दफ़े जेके रमज़ान में रोज़ा रखणु चाहिनि पिया ऐं रखिया बि आहिनि कुझु ॿारड़नि, उन्हनि जी रोज़ा कुशाई बि कई वई, उन्हनि खे एतिरी ख़ुशी थी पहिरें रोज़े जी। हिकु त मौसम बि असां वटि जीअं असीं ॻाल्हि कईसीं त ख़ूबसूरत आहे, सुठी आहे, गरम बि न आहे, ॿारनि बि रोज़े खे बर्दाश्त कयो ऐं निभायो। ऐं सम्झूं सोचूं त रोज़ो आहे छा। पहिरीं असीं बि अधु ॾींहं वारो रोज़ो रखंदा हुआसीं, अम्मी वारा रखाईंदा हुआ त अधु ॾींहुं तव्हांजो रोज़ो आहे, वरी मानी खाराए वरी ॿीहर रोज़े सां थी वेंदा हुआसीं। केॾी न ख़ूबसूरत हुई असांजी उहा, ॾाढो मज़ो ईंदो हो। बिल्कुलु। पर अॼुकल्ह जा ॿार ॾाढा माशाल्लाह शार्प आहिनि। माशाल्लाह हाणे नंढड़ा ॿार ॾिसो था त तव्हां 4-5 सालनि जा बि माशाल्लाह रोज़ो रखनि था ऐं पूरो ॾींहुं था रखनि। पूरो ॾींहुं असां भनींदा हुआसीं रोज़ो, वरी चवंदासीं त रखे था अचूं घर ॾे या मस्जिद ॾे रखे था अचूं, नंढे लाइ ईअं कंदासीं। पोइ हाणे अल्हम्दुलिल्लाह नंढड़ा मासूम ॿार 3-4 सालनि जा पूरो ॾींहुं रोज़ो रखनि था। इहो वालिदैन जी हुनजे मथां हिकिड़ी इख़लाक़ी तौरु जीअं थींदो आहे इंसान खे घरनि में पीउ माउ जी जेका सपोर्ट आहे, ज़िमेदारियूं, इहे शयूं ॾाढो बहितर आहिनि। हाणे थोरो वक़्तु चेंज थी वियो आहे, ॿारनि खे इलाही नॉलेज अची वई आहे ऐं ॿार हाणे पूरो रोज़ो रखणु चाहिनि था पूरे ॾींहं जो, ऐं वरी उन्हनि जे फरमाइश सां कुझु न कुझु घर में पचायो वञे थो। मुफ्ती साहब, असांजे लाइ अगरि असीं पहिरियों रोज़ो रखियोसीं, असांखे यादि न आहे त असांजे लाइ काई डिश पचाई वई वञे, जेको बि सभिनी दस्तरख़्वान हयो आहे असांखे उतां ई खाइणो, बिल्कुलु उतां ई खाइणो पवंदो। हाणे वरी असां फरमाइशूं थियनि थियूं, कॾहिं बिरयानी था पचाओ, कॾहिं मुर्गी, कॾहिं कढ़ाई, कॾहिं का शइ, हाणे त वरी फरमाइशूं थी वयूं आहिनि, मञणियूं बि पवनि थियूं घर वारनि खे। सही था चओ, मञणियूं बि पवंदियूं ऐं मञणो बि पवंदो। अच्छा नाज़रीन, ॻाल्हियूं हलनि पियूं त खाइण पीअण जूं, त ज़रूरु मां पंहिंजा स्पॉन्सर्स ॿुधाईंदी हलंदमि, पंहिंजे प्रोग्राम जा स्पॉन्सर्स ॿुधाईंदी हलंदमि। हमदर्द बि असां सां ताउन कयो आहे। हमदर्द तक़रीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा रहा है। मेडिसन, सिरप और हेल्दी प्रोडक्ट के थ्रू हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन्स बनाई और लोगों का स्ट्रॉन्ग भी बिल्ड किया।
जनरेशन से लोग हमदर्द पर करते हैं भरोसा फॉर प्योरिटी एंड क्वालिटी, इसलिए हमदर्द हर घर का हमदर्द है। मुफ्ती मंजूर अहमद साहब, जीअं असीं ॻाल्हि कयूं पिया रमज़ान जी, रमज़ान में तक़वा छा थींदी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह रब इरशाद फरमाओ, ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं त तव्हां खां पहिरियनि उम्मतनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कया विया। लअल्लकुम तत्तक़ून, शायदि त तव्हां त जेको आहे सो उमेद त तव्हां मुत्तक़ी थियो, तक़वा अख़्तियार कयो। हाणे तक़वा छा आहे? तक़वा खे सम्झणो आहे। तक़वा जी माना आहे परहेज़गारी, तक़वा कंहिं शइ खां बचणु। तक़वा ईंदी तॾहिं आहे जॾहिं माण्हू गुनाहनि खां त बचे ई बचे पर मकरूहात खां बि बचे, उहो मुत्तक़ी हूंदो आहे। हिकिड़ो मोमिन आहे, हिकिड़ो मुत्तक़ी आहे, हिकिड़ो मुस्लमान आहे। मुस्लमान माण्हू ख़ाली कलमे पढ़ण सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़े थो कलमो, उहो मुस्लमान आहे। मोमिन आहे, वरी उन में ईमान वारनि जूं जेके सिफ़तूं अलाह क़ुरान मजीद में बयानु कयूं आहिनि, निमाज़ क़ाइमु कयो, ज़कात ॾियो, उहे सिफ़तूं आहिनि। वरी मुत्तक़ी, वरी उन मोमिन जे अंदरां वरी मुत्तक़ी बि निकिरे थो। मुत्तक़ी उहो शख़्स आहे जेको हर बुराई, हर शइ खां पंहिंजे पाण खे बचाए। इहो सम्झो असां हिकिड़ो रमज़ान शरीफ़ में बचण जो हिकिड़ो मश्क कयूं था। ॾिसो, खाइण असांजे लाइ रूह अफ़ज़ा जी बोतल पई आहे, इहे साईं गिया गोश्त आहे, सणबी मानी आहे, असांखे कोई झलियो त न खाओ, पर असां बचूं था छाजे करे? कंहिंजे ख़ौफ़ खां? अल्लाह जे ख़ौफ़ खां पाण खे बचायूं था। त असांखे मना न आहे, पर पंहिंजे पाण खे बचाए मश्क करे हलूं था। त हज़रत उमर फारूक हज़रत उबई बिन काब खां पुछा कयो त तक़वा छा आहे? साहबी रसूल साहबी खां पुछा कयो। चई तक़वा इहा आहे त जीअं तव्हांजो गुज़र अहिड़ी जॻह तां हुजे जिथे ढिंगर हुजनि, कंडा हुजनि, उन कंडनि मां ढिंगरनि मां तव्हां कीअं निकिरंदव? जी मां उन्हनि कंडनि मां पंहिंजनि कपिड़नि खे बचाए करे सुरकी करे अहिड़े तरीक़े सां निकिरंदुसि जो मुंहिंजा कपिड़ा फाटनि बि न, मां बची करे कंडनि खां निकिरी वञा। त उन फरमायो त दुनिया जेको आहे सो फितननि जी जॻह आहे, उते सभु कंडा आहिनि, फितना आहिनि, उतां पंहिंजे पाण खे आलूदगी खां पाण खे बचाए करणु निकिरणु, इहो तक़वा जो नालो। वाह सुभान अल्लाह। ऐं इन तक़वा जो ताल्लुक़ वरी दिलि सां आहे। सही, दिल जो ताल्लुक़ अल्लाह सां आहे। न अल्लाह ज़मीन में समाए, न आसमान समाए। क़ल्बुल मोमिन अर्शुल्लाह, मोमिन जो जेको दिलि आहे उहो अल्लाह जो अर्श आहे। सुभान अल्लाह। इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अमवालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम। अल्लाह तव्हांजी शक्लनि ऐं सूरतनि ऐं मालनि खे नथो ॾिसे, अल्लाह तव्हांजी दिलनि खे थो ॾिसे। तो तक़वा जेका पैदा थिए थी दिलि में पैदा थिए थी। जेॾी महिल दिलि में ख़ौफ़ ख़ुदा वेही थो वञे त पोइ माण्हू पंहिंजे नज़रनि जी बि हिफ़ाज़त करे थो, पंहिंजे माल जी बि हिफ़ाज़त करे थो, पंहिंजे अमाल जी बि हिफ़ाज़त करे थो, पंहिंजे गुफ़्तगू जी हिफ़ाज़त करे थो। हर जॻह उथी वेठी में जेको आहे सो हर शइ जो ख़्यालु रखे थो। इहा ई शइ तक़वा आहे। माशाअल्लाह। मुफ्ती मंजूर अहमद साहब, तक़वा जी डेफिनेशन तमामु सुठी ॿुधाई। नाज़रीन, हिते हलंदासीं असीं अदी आबदाना। त किचन में छा थिए पियो, अॼु छा पचे पियो तलो में, जेको असीं इफ़्तार में खाईंदासीं। जी आबदा, छा पचाए रहियूं आहियो अॼु? थैंक यू सो मच सबा। अस्सलामु अलैकुम सभिनी असांजे ॾिसण वारनि खे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा ऐं रोज़ा बि तव्हांजा तमामु सुठे तरीक़े सां गुज़रंदा हूंदा, रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। ऐं रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे एवरी डे थ्रू आउट द रमज़ान। लाइव ट्रांसमिशन तव्हां सभिनीनि जे लाइ असांजी टीम तयारु कई आहे ऐं वॾी महिनत बि हिन में कई आहे। तव्हांखे रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन सुठी लॻे थी। ऐं रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में असांजो इहो किचन जो सेगमेंट जंहिंखे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि, जंहिंजो चवणु आहे त पोयनि 70 सालनि खां वठी असांजूं जेके माहिर आहिनि उन्हनि खे भरवसो आहे तलो ते। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा आहे ऐं हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि जेके MSG फ्री आहिनि ऐं तमामु बैलेंस स्पाइस आहिनि, तमामु ज़बरदस्त आहिनि। ईअं न आहे त लूणु तेज़ थी वेंदो या मिर्च तेज़ थी वेंदा, तमामु बैलेंस में आहिनि। इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट असांजी सिंध जी नंबर 1 चांहि, प्रीमियम चांहि आहे पंहिंजे रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइक़े जे करे। इन सां गॾोगॾु असां सां ताउन कयो आहे लाइफ बॉय शैम्पू वारनि। इहे आहिनि असांजा स्पॉन्सर्स। ऐं जेकॾहिं असां अॼु जी रेसिपी जी ॻाल्हि कयूं, अॼु असां काठियावाड़ी छोला था ठाहियूं ऐं इलाही सभु पसंदि कंदा आहिनि घरनि में। चणा त ठहंदा ई आहिनि, त अॼु असां काठियावाड़ी चना बेसिकली थोड़ा सूपी हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे लाइ पीअण जे लाइ उन में इलाही थोरो सूप हूंदो आहे। इहा ई वजह आहे त माण्हू उन्हनि खे ब्रेड सां गॾु सर्व कंदा आहिनि। ऐं इफ़्तार जे लाइ तमामु आइडियल रेसिपी आहे, छो त असांखे
इलाही उञ बि लॻंदी आहे, असांखे बुख बि लॻंदी आहे, ॾाढा फुलिंग आहिनि। मतिलबु जॾहिं तव्हां इहे खाईंदव त तव्हांजो पेट बिल्कुलु भरिजी वेंदो। ऐं ऑयल बि एज सच इन में कुझु बि न आहे, तमामु घटि असां ऑयल ऐड करे थोरो मसाले खे भुञंदासीं, दैट्स इट। ऐं उनजे लाइ सभिनीनि खां वधीक जेका शइ इम्पॉर्टेंट आहे उहा इहा त तव्हांखे चणा खपनि, चणनि जे पाणीअ सां गॾु। मतिलबु चणनि जो जेको पंहिंजो पाणी आहे उहो असां इन में इस्तेमालु कंदासीं। खोड़ सारा माण्हू जेके आहिनि से कॉर्नफ्लोर जो इस्तेमालु कंदा आहिनि, कॉर्नफ्लोर इन में न विझंदासीं। चणनि जो पंहिंजो पाणी आहे, जॾहिं तव्हां चणा बॉइल था कयो त इन में पाणी जेको आहे सो थोरो सबील रखो ऐं उहो जेको घाटो घाटो पाणी आहे उहो असां इन में ऐड कंदासीं। कुझु मसालो आहे जंहिंखे तलो कुकिंग ऑयल में फ्राई करे थोरो भुञी करे ऐं पोइ उन खां बाद में असां इन में ऐड कंदासीं चणा। ऐं चणनि शामिलु करण खां बाद में थोरो उनखे पचाईंदासीं त जीअं मसालनि सां सुठे तरीक़े सां चणा पची पवनि। ऐं बाद में थोरे टमाटे सां, थोरे बसरनि सां, थोरो धाणो, इहे तमामु शयूं उन में विझी करे तव्हां उन्हनि पंहिंजे चणनि खे सर्व करे सघो था। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं हमदर्द जा स्पाइस मिक्स, जंहिंमें स्पेशली असांजो चाट मसालो आहे उहो असां हिन में शामिलु कंदासीं। हिते मां थोरो पाणी बॉइल करण जे लाइ रखियो आहे त असां जेको पटाटो आहे उनखे बॉइल कयूं त मां छुरी हिकिड़ी खणी थी वठां ऐं पटाटे जा नंढड़ा नंढड़ा पीस करे वठूं। चलो जी, ये अची वियो असांजो पटाटो। हिन जा पीस थोड़ा नंढड़ा था कयूं त जीअं हे जल्दी सां बॉइल थी वञे। बसि सुठो लॻंदो आहे पटाटो बि। इन में हिकिड़ो वरितो आहे असां दरमियाने साइज़ जो ऐं पाणी जेको बॉइल थो थिए उन में असां हिनखे ऐड कंदासीं। 5-10 मिंटनि में हे नंढड़ा नंढड़ा जेके असांजा पीस आहिनि इहे बॉइल थी वेंदा। अच्छा, थोरी जेका भाॼी आहे उनखे कट कंदासीं ऐं मसाले खे बि पचण जे लाइ रखंदासीं। अच्छा, मसाले में असां वटि आहे हेड ऐं हिन में कुटियल धाणा असां विझूं था, थोरा ॻाढ़ा मिर्च आहिनि इन्हनि जो इस्तेमालु थींदो, थोरा कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि उहो असां इन में ऐड कंदासीं। ऐं गॾोगॾु हमदर्द जो चाट जो मसालो इन में पवंदो, उहे असां इन में शामिलु कंदासीं। ऐं ज़बरदस्त असांजो जेको मसालो आहे उहो तयारु थी वेंदो। ऐं पोइ चणा ऐड करे बसि इन जी मिक्सिंग आहे, बसि दैट्स इट। चलो जी, थोरो पाणी बॉइल थिए त हुन में ऐड कयूं था इहे पटाटा। अच्छा, लास्ट में थोरो टमाटो, थोरा असां इन में ऐड कंदासीं बसर, थोरा शामिलु कंदासीं धाणा ऐं सावा मिर्च। बसि स्पाइस तव्हां ऐड कंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। अच्छा, पाणी जेको आहे सो हाणे बॉइल थो थिए त इन में मां ऐड थी कयां इहे असांजा पटाटा, जंहिंखे तमामु नंढड़े साइज़ जो कट कयो अथसीं त जीअं जल्दी सां हे बॉइल थी वञे। अच्छा, हिनखे कवर बि कयूं था ऐं हाणे इन तरफ़ अची था वञूं। थोरो मां इन में ऐड कंदमि असांजो तलो कुकिंग ऑयल, 1 खां 2 टेबल स्पून, बसि इन खां वधीक न। थोरो ऐड था कयूं तलो कुकिंग ऑयल। स्पेशल ग्रोथ फॉर्मूले सां गॾु मार्केट में आयो आहे ऐं स्पेशल पैकेजिंग आहे। रमज़ान जे हवाले सां बचत बि आहे हिन में। अच्छा, थोरो हिन में असां थूम मां इन में ऐड कंदमि ऐं थूम सुठे तरीक़े सां इनखे ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ हिते मसाला ऐं पाणी। अच्छा, मां हिन जी बाहि फ़िलहालु बंदि थी कयां, इलाही गरम थी वियो आहे असांजो पैन बि। 2 खां 3 फ्रेश जेके असांजी थूम आहे उहा इन में ऐड कंदासीं। ऐं पचंदा बि ॾाढो ईज़ी आहिनि, ॾाढो आसानीअ सां तव्हां हिननि खे पचाए सघो था। तमामु वॾी हिन जी कुकिंग जी जेका ड्यूरेशन आहे उहा न हूंदी आहे, जल्दी झटपट पची पवंदा आहिनि। बसि तव्हांजा चणा जेके आहिनि से सुठे तरीक़े सां बॉइल हुजणु खपनि। चणा जेतिरा नरम हूंदा, सॉफ्ट हूंदा, पाणीअ सां गॾु हूंदा त तव्हांजा इहे काठियावाड़ी जेके चणा आहिनि इहे एतिरा ई मज़े जा थींदा। चलो जी, त थोरो इनखे कयूं था स्लाइस। थूम मां खई आहे, इनखे थोरो स्लाइस था कयूं। ऑयल असां इन में ऐड कयो अथसीं तलो कुकिंग ऑयल
ऐं इन्हनि जो बनास्पति गिह बि आहे, डिफरेंट पैकेजिंग में दस्तयाब आहे। चलो जी, थोड़ी ऐड कंदासीं थूम ऐं मां हिकिड़ो चिमचो थी खणा। चलो जी, स्टोव ॿीहर ऑन था कयूं। अच्छा, होरियां बाहि ते ठाहींदासीं मसाले खे बि, त जीअं मसालो सड़े न ऐं थूम में बि बसि हिकिड़ी थोड़ी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त बसि मां हिन में थोड़ो पाणी बि ऐड कंदासीं, मसालो बि ऐड कंदासीं, मसाले खे थोड़ो पचाईंदासीं त उनजो जेको हिकिड़ो कच्चोपन आहे उहो दूरि थी वञे ऐं ईअं न लॻे त मसाला जेके आहिनि से कचा आहिनि, बाक़ी चणा त बॉइल आहिनि, तमामु शयूं पकल आहिनि। अच्छा, थोड़ो हाणे हिन में शामिल था कयूं पाणी ऐं पाणीअ सां गॾु असां इन में ऐड कंदासीं कुझु मसाला, थोड़ा कुटियल ॻाढ़ा मिर्च, थोड़ी असां वटि आहे हेड, इहा विधीसीं, थोड़ा विझंदासीं कुटियल धाणा ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च, इहे असां हिन में शामिल कयासीं। इन सां गॾोगॾु असां इन में ऐड कंदासीं हमदर्द जो चाट जो मसालो, तमामु ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि, MSG फ्री इहे मसाला आहिनि। थोड़ो मां इन में ऐड कंदमि चाट जो मसालो, बस मसाले खे सुठे तरीक़े सां पचाईंदासीं। अच्छा, पाणी विझण जो मक़सदु इहो ई आहे त मसालो सड़े न ऐं सुठे तरीक़े सां पची वञे। थोड़ो ऑयल ऐं थूम खे फ्राई कयोसीं, इन खां पोइ हिते असां हिन में ऐड कयोसीं मसालो, मसाले में हेड, कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च असां हिन में ऐड कयासीं। लूणु असां शामिल न कयो हुसीं, लूणु मां हिन में थोड़ो शामिल थी कयां। कंहिं क़िस्म जो कोई कॉर्नफ्लोर वग़ैरह कुझु बि असां ऐड नथा कयूं। चणनि जो पंहिंजो पाणी आहे, उन सां ई पचाईंदासीं। पटाटा जीअं ई बॉइल थी वेंदा त पटाटा बि हिन तरफ़ अची वेंदा असांजो मसालनि में। अच्छा जी, थोड़ो कुक था कयूं हिनखे, हल्को मसालो बि हल्को रखो, छो त रुखा खाइबा आहिनि चणा, सूपी हूंदा आहिनि, तमामु घणो मसालो तेज़ हूंदो त पोइ सुठो न लॻंदो। बाक़ी तव्हां ब्रेड वग़ैरह सां गॾु इनखे सर्व कयो था त पोइ थोड़ो तेज़ कयो, भले चाट मसालो गॾु रखो, पंहिंजे हिसाब सां सर्व कयो। अच्छा, हाणे मां हिन में ऐड थी कयां हे चणा ऐं चणनि जे पाणीअ समेत। हे असां हिन में शामिल कयोसीं, इनखे थोड़ो बॉइल थियणु ॾींदासीं। अच्छा, जेसीं ताईं असांजा चणा पचनि था मसाले सां गॾु ऐं हिनजी जेका सर्विंग जे लाइ भाॼी आहे उनखे असां कटे वठंदासीं। अच्छा, उन में छा आहे टमाटो ऐं थोड़ो ऐड कंदासीं बसर, थोड़ो हिकु ॿ असां हिन में शामिल कंदासीं साओ मिर्च, त थोड़ो बसर खणी था वठूं। स्लाइस में उहो कट कंदासीं। थोड़ा हिकिड़ो टमाटो तव्हां हिन में ऐड कयोसि, थोड़ा सावा धाणा शामिल कयो। पटाटनि खे बि ॾिसंदा हलंदासीं। जीअं ई पटाटा असांजा बॉइल थी वेंदा त कंहिं बि छन्नीअ में हिन खे कढी करे ऐं ऐड कंदासीं चणनि सां गॾु। चलो जी, जेके भाॼियूं तव्हांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि उहे तव्हां हिन में शामिल कयो ऐं थोड़ी हिन में तव्हां ऐड कयो गिदामड़ी जी चटणी, उहा शामिल कंदासीं। थोड़ी लीमे जी रस, हिकिड़ो टमाटो कटे था वठूं। अच्छा, फ्रेश जॾहिं तव्हां चणा बॉइल था कयो, रमज़ाननि में अक्सर ईअं थींदो आहे त 2-3 ॾींहंनि खां पोइ घर में जेके चणा आहिनि उहे बॉइल थींदा आहिनि, त जॾहिं तव्हां फ्रेश चणा बॉइल कयो त उन ॾींहुं तव्हां इन जा जेके काठियावाड़ी चणा आहिनि इहे तव्हां ठाहियो ऐं फ्रेश पाणी हूंदो, फ्रेश तव्हांजा चणा हूंदा त इलाही मज़े जो थींदो। उन खां पोइ हिते जेका चाट ठाहींदा आहियो उहा चाट भले तव्हां ठाहे सघो था।
अच्छा, इहा जेका भाॼी आहे बिल्कुलु सर्व जॾहिं तव्हां इनखे कंदव तॾहिं तव्हां विझंदव हे टमाटा ऐं बसर। कुकिंग में इन्हनि शयुनि जो इस्तेमालु न आहे, बिल्कुलु लास्ट मिनट ते इन में टमाटा ऐं जेके बसर आहिनि इहे असां ऐड कंदासीं। डेली बेसिस ते चणा घर में इस्तेमालु थींदा आहिनि। चणनि में प्रोटीन इलाही हूंदी आहे ऐं इहा ई वजह आहे त चणा जेके आहिनि उहे खाइण खां बाद में असांजो पेट बि इलाही भरिजी वेंदो आहे। इलाही हेल्दी ऑप्शन आहे। जेकॾहिं चणा तव्हां इफ़्तार में कंज़्यूम कयो था ऐं उन खां बाद में बि रमज़ान खां बाद में बि जेकॾहिं ॾींहं जो तव्हां मानी खे थोरो स्किप कयो ऐं चणा इस्तेमालु कयो था, चणनि जी का चाट ठाहियो था, त उहा इलाही सुठी आहे ऐं पेट बि उन सां भरिजी थो वञे ऐं इन सां गॾु गॾु तव्हांखे हिकिड़ो सुठे मिक़दार में जेको प्रोटीन आहे उहो बि तव्हांखे मिले थो। थोरा धाणा इन्हनि खे बि कटे था वठूं जेसीं ताईं असांजा इहे चणा तयारु था थियनि। स्पॉन्सर्स जा नाला मां खणंदी हलां, तलो बनस्पति ऐं तलो कुकिंग ऑयल वारा असां सां गॾु आहिनि। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा, इहे असां सां गॾु आहे। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि जेके MSG फ्री आहिनि, तमामु बैलेंस में स्पाइस आहिनि, तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं इन्हनि जो चाट मसालो त असां मोस्टली इस्तेमालु कयूं पिया। चलो थोरो इन्हनि खे मिक्स कंदासीं ऐं हाणे मां अच्छा जीअं जीअं हे थधा थींदा वेंदा हे एतिरो अञा बि घाटा थींदा वेंदा। कंहिं क़िस्म जे तव्हांखे घाटे करण जे लाइ कॉर्नफ्लोर ऐड करण जी ज़रूरत न आहे। ईअं तव्हां करे सघो था त थोरा चणा ऐं पटाटा उहे तव्हां हिकिड़े गोल स्पून सां थोरा मैश कयो ऐं हिकिड़े तरफ़ों थोरा चणा थोरा पटाटा मैश थियल हूंदा त उहे बि सुठा लॻंदा। चलो हिकिड़ो साओ मिर्च उनखे बि कटिंग कंदा था हलूं। चलो जी, चणा असांजा ऑलमोस्ट रेडी थी विया आहिनि। मां हितां पटाटो चेक कयां, जेकॾहिं हे बि ॻरी वियो आहे त हिन में ऐड था कयूं। चलो पटाटा बि असांजा ॻरी विया आहिनि त का बि हिकिड़ी छन्नी हुजे जंहिंमें असां हिनखे कढी था वठूं। चलो हाणे हे जेके बॉइल थियल पटाटा आहिनि इहे बि असां हिन में ऐड था कयूं, जेके चणा असांजा पचनि था। कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। अच्छा, चणा बॉइल थी विया ऐं मसाले में सुठे तरीक़े सां पची विया। इन में असां पटाटा बि शामिलु कया अथसीं। हाणे असां इन जी बाहि कयूं था बंदि। इन में ऐड कंदासीं गिदामड़ी जी चटणी, इहा शामिलु था कयूं त असांजा चणा जेके आहिनि से थोरा खटा ऐं मज़ेदार थी वञनि। इहा चटणी ऐड था कयूं। इन सां गॾु गॾु इन में ऐड कंदासीं थोरी लीमे जी रस। काठियावाड़ी चणा अॼु जी असांजी रेसिपी आहे। रहमते रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहियो आहियो। चलो जी, हाफ लेमन, कॾहिं तव्हां ट्राई न कया आहिनि त तव्हां ज़रूरु ट्राई कजो। इलाही मज़ेदार, थोरा डिफरेंट ऐं इलाही लाइट हूंदा आहिनि। तव्हांखे इफ़्तार में बिल्कुलु हैवी न लॻंदा, इलाही लाइट आहिनि। थोरे ऑयल में असां हिनखे तयारु कयो अथसीं। अच्छा, हाणे मां हिनखे सर्व थी कयां। इहो बि असांजो प्लेटर जेको आहे सो सुठो आहे, हिन में सर्व था कयूं। हे भाॼी असां रखंदासीं हिते। थोरो टिशू सां हिनखे क्लीन करे ऐं मथियां ऐड कंदासीं हिन जी गार्निशिंग।
चलो जी, हे तैयार थी विया आहिनि असांजा। चलो जी, हिन चिपचे सां था कढूं। काठियावाड़ी चणा ऐं सुठो सूपी सूपी असां अॼु जा जेके चणा आहिनि उहे तयारु कया आहिनि। ट्राई ज़रूरु कजो। तमामु बेसिक मसाला हुया जेके असां हिन में ऐड कया अथसीं। लूणु, हेड्र, कुटियल असां हिन में शामिलु कयासीं। ॻाढ़ा मिर्च, पिसियल ॻाढ़ा मिर्च असां हिन में ऐड कयासीं। ऐं इन सां गॾोगॾु कुटियल धाणा, थोरो हमदर्द जो चाट जो मसालो। साइड्स कयूं था क्लीन। चलो जी, साइड्स क्लीन थी वयूं ऐं हाणे ऐड था कयूं मथां जेके असां कटे रखी अथसीं। गार्निशिंग बि आहे ऐं इन जा इंग्रेडिएंट्स बि आहिनि। बसर, थोड़ा ऐड कंदासीं टमाटा, सावा मिर्च ऐं सावा धाणा, ऐं थोरो लास्ट में हमदर्द स्पाइस मिक्स जो चाट जो मसालो। अची विया धाणा। चलो जी, थोरो असां हिन में ऐड कंदासीं हमदर्द जो चाट जो मसालो। ऐं अॼोकी जेका असांजी रेसिपी आहे उहा बिल्कुलु तयारु आहे। उमेदु आहे त तव्हांखे सुठी लॻी हूंदी ऐं पसंदि कंदव। ट्राई ज़रूरु कजो पंहिंजनि घरनि में। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां सुभाणे थींदी मुलाक़ात ज़बरदस्ती रेसिपी सां गॾु। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में ऐं किचन जो सेगमेंट पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे। ज़रूरु तव्हां ॾिसो। तमामु ज़बरदस्त सभा जूं ॻाल्हियूं बि आहिनि ऐं मालूमात बि तव्हांखे हासिलु थींदी। अॼु जी रेसिपी बि तव्हां ॾिठी ऐं मूंखे हाणे तव्हां ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। ओवर टू यू सबा। रहमत रमज़ान प्रोग्राम में भलीकार। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो मज़बूत, घाटो ऐं ड्रिघो। ऐं लाइफ बॉय शैम्पू में खोड़ सारा फ्लेवर्स बि मौजूदु आहिनि। हलंदासीं हाणे नाता मोहम्मद हुसैन साहब छा ॿुधाए रहिया आहियो? बिस्मिल्लाह कयो जी। तो सब खूबसूरत धुन पर ही वरी तमाम सभनी जी इल्तिजा ही कौन को वारो रब करीम खडह वराई दो। कौन को वारो रब करीम कॾहिं वराई दो। पाक दरबार जो दर्शन वरी कराई दो। पाक दरबार जो दर्शन वरी कराई दो। कौन को वार रब करीम कॾहिं वराई दो। हो पर पखिन वागे प्रिय खाण पर तसोरिया पियो। पर पखिन वागे प्रिय खाण पर तसोरिया पियो। पर नसीबन ते अल्लाह पाक आघुराई दो। पर नसीबन ते अल्लाह पाक आघुराई दो। पाक दरबार
जो दर्शन वरी कराई दो कौन को वार रब करीम कदें वराई दो हो गेल गल जे त भला पोए अल्लाह हुजूं न हुजूं हेल गल जे त भला पोए अल्लाह हुजूं न हुजूं जे घणियूं आहियूं इन्हीअ में सजण घुराई दो जे घणियूं आहियूं इन्हीअ में सजण घुराई दो पाक दरबार जो दर्शन वरी कराई दो कौन को वार रब करीम कदें वराई दो ओ आ गुलाम सागरो तू भी ए गुलाम नबी आ गुलाम सागरो तू भी ए गुलाम नबी थे जे आडर त महेसर जुती न लाई दो थे जे आडर त महेसर जुती न पाई दो थे जे आडर त महेसर जुती न पाई दो पाक दरबार जो दर्शन वरी कराई दो कौन को वार रब करीम कदें वराई दो। माशाअल्लाह सुभान अल्लाह रमज़ान जी बाबरकत ऐं रमज़ान जी फ़ज़ीलत रमज़ान जी अहमियत मुफ्ती मंज़ूर अहमद साहब असां सभिनी खे ख़बर आहे त रमज़ान भलारो महीनो आहे रोज़े जी केॾी अहमियत आहे रोज़ेदार जी केतिरी अहमियत आहे इहो बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रमज़ान शरीफ़ जा रोज़ा जी ऐं उन जी अहमियत इन मां लॻाए सघिजे थी जो क़ुरान मजीद में अल्लाह रब इरशाद फ़रमायो शहरो रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन रमज़ान शरीफ़ जो महीनो उहो आहे जंहिंमें क़ुरान मुक़द्दस नाज़िल थियो माना रमज़ान क़ुरान में आहे क़ुरान रमज़ान में आहे मतिलबु रमज़ान जो ज़िक्र छा में आहे क़ुरान में आहे वरी क़ुरान जेको नाज़िल थियो आहे उहो रमज़ान शरीफ़ में नाज़िल थियो आहे त रमज़ान शरीफ़ जी अहमियत हिकिड़ी आहे रोज़े जी अहमियत रोज़ो फ़ी नफ़्स ही हिकिड़ो इबादत आहे रोज़े जा क़िस्म आहिनि हिकिड़ो रोज़ो वाजिबु आहे हिकिड़ो रोज़ो मुस्तहब आहे नफ़िली रोज़ा आहिनि हिकिड़ो रोज़ो फ़र्ज़ी रोज़ो आहे फ़र्ज़ सिर्फ़ु हिकिड़ो ई महीनो रमज़ान शरीफ़ जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि इहे कंहिं बि हालत में माण्हू खे छॾणा न आहिनि ऐं उन सूरत में जो हू बीमार हुजे उन सूरत में जो हू मुसाफ़िर हुजे पर सफ़र में बि जेकॾहिं हुनखे तकलीफ़ न आहे अल्लाह रब इरशाद फ़रमायो अन तसूमू ख़ैरुल लकुम जेकॾहिं तव्हां रोज़ो रखो तव्हांजे लाइ बहितरु आहे जंगनि जी हालत में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हालांकि साहबनि खे रिआयत ॾिनी छो जंगे बदर इहे जंगे उहद फतह मको इहे सभु रमज़ान शरीफ़ में थिया आहिनि त तंहिं हूंदे बि जेको आहे सो उन्हनि रोज़े खे न छॾियो न आहे अहमियत ज़ाहिर ॻाल्हि आहे इस्लाम जी बुनियाद 5 शयुनि जे मथां रखियल आहे इन मां हिकिड़ो जेको आहे सो सुतून रोज़ो आहे जी ॾिसो ज़कात आहे उन जे लाइ हिकिड़ो माना कंडीशन आहे हज आहे उन जे लाइ बि कंडीशन आहे नमाज़ ऐं रोज़ो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे उन जे लाइ का बि कंडीशन न आहे माना महीनो रोज़ो जो रमज़ान शुरू थियो रोज़ा रखणा आहिनि हर आकिल बालिग मर्द औरत खे
मुस्लमान खे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखनि, 30 हुजनि 30 रखणा आहिनि, 29 हुजनि 29 रखणा आहिनि। जिन जिन शयुनि जे करे उनखे शरई उज़रनि जे करे जेके शरीयत जे तरफ़ां जेके रुख़सतियूं आहिनि उन जे हवाले सां त आहे, बाक़ी कंहिं बि सूरत में माण्हू रमज़ान रोज़े खे जेको आहे सो मिस करे नथो सघे। रोज़े जेका इबादत आहे इहा इबादत इंसान जे लाइ सॼो ॾींहं जो यानी सॼे ॾींहं जी इबादत आहे, वरी सॼी राति जी बि इबादत आहे। सही सो ॾींहं जो जेको रोज़ेदार आहे न उहो भले कुझु बि न करे, सिर्फ़ु रोज़े सां माठ कयो वेठो हुजे त बि हुनजे मथां अलाह जी रहमत वसे थी। सुभान अल्लाह। हीअ रोज़े जी बरकत आहे। ॿियो कोई इबादत आहे जेॾी महिल कंदो त उनजी नेकी उनखे मिलंदो, निमाज़ आहे तेॾी महिल पढ़ंदो तॾहिं उनजो सवाबु मिलंदो, ज़कात आहे अदा कंदो सवाबु मिलंदो, हज जे अरकाननि मख़सूस ॾींहंनि में हज आहे। ऐं रोज़ो जेको आहे न उन जे राति ॾींहं पूरे जे लाइ, छो त रोज़ो हिकिड़ी अहिड़ी इबादत आहे जेका पोशीदा आहे, छो त हदीस पाक में आहे जंहिं बि इबादत में रियाकारी न हुजे उहा इबादत अलाह वटि वॾी अहमियत रखे थी। हाणे जीअं तव्हां असां रोज़े सां आहियूं, कंहिंखे ख़बर असां रोज़ो आहे या न आहे, कंहिंखे ॼाण आहे, जी ही सभु जेके जहिड़ा लॻूं था, सिर्फ़ु जेकॾहिं ॼाण आहे त अलाह जे ज़ात खे आहे, उहो जेको राज़ आहे हम किरामन कातिबीन रा ख़बरे नेस्त, ही अहिड़ी इबादत आहे जो किरामन कातिबीन खे बि ख़बर न आहे त छा आहे, हिकिड़ो राज़ जेको आहे सो अलाह साईं असोम सिर्रुम बैन अल्लाह व बैन अब्दिही, रोज़ो राज़ आहे अल्लाह ऐं अल्लाह जे बंदे जे दरमियान। हदीस पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह बि इरशाद फरमाए थो, हदीस कुदसी आहे, हदीस कुदसी उन हदीस खे चवंदा आहिनि जो अल्लाह पंहिंजे नबी सां डायरेक्ट ॻाल्हाए जिब्रील जे वास्ते खां बग़ैर। फरमायो यक़ूलुल्लाहु तबारक व तआला अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, अल्लाह फरमाए थो रोज़ो मुंहिंजे लाइ, उनजो बदिलो मां पाण अता कंदुसि। ॿी रिवायत में अचे थो अस्सौमु ली व अन उजज़ा बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ, मां पाण रोज़े जो बदिलो मां पाण ख़ुदा आहियां, जंहिंजो रब तंहिंजो सभु, जंहिंखे अलाह मिली वियो सभु कुझु उनखे मिली। माण्हू जन्नत जी दुआ घुरंदा आहिनि, छाजी घुरंदा आहिनि, पर रमज़ान शरीफ़ जे रोज़ेदार खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनजे लाइ जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो मख़सूस रखियो आहे। जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि, हिकिड़ो बाबा जंहिंजो नालो आहे रैयान, ला यदखुलुहु इल्ला साइमून, उन दरवाज़े में जेकॾहिं दाख़िल थींदा त रोज़ेदार दाख़िल थींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुफ्ती मंज़ूर अहमद साहब, तव्हां रोज़ेदार जी अहमियत त ॿुधाई, पर हिन महीने में केतिरा ई माण्हू उम्रो करणु वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त रमज़ान जो उम्रो करणु यानी कि हज जे बराबरि आहे, कीअं सवाब केतिरो आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾिसो रमज़ान शरीफ़ जे मुंहिंजे नज़र मां त का अहिड़ी हदीस गुज़री न आहे जंहिंजे मथां या छा हुजे, थी सघे थो, बहरहाल मुंहिंजे मुताले मां इहा शइ गुज़री न आहे जो रमज़ान शरीफ़ में उम्रो। हाँ, रमज़ान शरीफ़ में हर नेकी वधे थी। जी जी। ॾिसो क़ुरान मजीद जो अलिफ लाम मीम में घणा लफ़्ज़ आहिनि, 3 आहिनि। आम ॾींहंनि में पढ़ो अलिफ जा 10 नेकियूं, लाम जा 10 नेकियूं ऐं साईं मीम जा 10 नेकियूं, घणा थी विया? 30 नेकियूं। पर इन खे वरी 70 सां ज़रब लॻायो त रमज़ान शरीफ़ में 700 नेकियूं थियनि थियूं। सुभान अल्लाह। अहिड़े तरीक़े सां रमज़ान शरीफ़ में उम्रो करणु 70 उमरा करण जेतिरो सवाबु मिले थो। छो त इहा शइ हदीस में आहे, अलाह साईं फ़र्ज़ नफ़िलनि खे फ़र्ज़ जो दर्जो ॾिए थो ऐं फ़र्ज़नि खे 70 फ़र्ज़नि जे बराबरि अलाह पहुचाए छॾे थो। रमज़ान शरीफ़ में जेका बि नफ़िली इबादत चाहे सदका, उमूमन माण्हू ज़कात बि रमज़ान में कढंदा आहिनि, ख़ैरात बि रमज़ान में कंदा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन महीने जे में अलाह साईं हिकिड़ो माना मोमिननि जे लाइ सीज़न आहे, मोमिन हिन में कमाई करे थो, त इन जे करे रमज़ान शरीफ़ में जेको बि इबादत करे थो उनजो अजर उन हिसाब सां लिखियो थो वञे। सही, सुभान अल्लाह। यानी कि रोज़े जो त सवाब आहे ई, पर उम्रे जो बि मतिलबु एतिरियूं नेकियूं, एतिरा सवाब असांखे ही महीनो तोहफ़े तौरु मिलियो आहे। महिमान त आहे मोहम्मद हुसैन साहब, पर तोहफ़ो केॾो ख़ूबसूरत आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त आहे, ॾाढो रहमत ऐं बरकतुनि वारो महीनो आहे। अलाह पाक इन महीने जे सदके ग़रीब जे घर, अमीर जे घर में एतिरियूं रहमतूं बरकतूं अता थो फरमाए। मतिलबु एॾो कुशादो उन्हनि जो खाइणु पीअणु, मतिलबु कंहिं शइ जो टेंशन ई न आहे, एतिरो बाबरकत महीनो आहे। वरी इहो महीनो वञे थो, असां साॻी लॻा पिया आहियूं, निमाज़ 5 वक़्त नथा पढ़ूं, हिन महीने में पढ़ूं था 5 वक़्त निमाज़ पढ़ूं था। ऐं मूं त इहो बि ॾिठो आहे पंहिंजे अखियुनि, गुनाहगार अखियुनि सां, त जीअं 10 खां 15 रोज़ा गुज़रंदा आहिनि, तरावियां निमाज़ हूअं त सिफ़ा भरियल हूंदियूं आहिनि मस्जिदनि जूं, वरी जीअं तरावियां गुज़रंदी वेंदी आहे त 2 सिफ़ा थी वेंदियूं आहिनि, हिकिड़ी थी वेंदी आहे, जिथे 5 ऐं 7 थियणु घुरिजनि पूरे ख़तमु थी वेंदी आहे, पोइ मस्जिदूं शरीफ़ वीरान लॻियूं पियूं हिन दौर।
काश इंसान असीं इन असां शइ खे सिर्फ़ु कंटिन्यू अलाह करे पाक सघूं। इहो जी। ॾेखारींदा आहियूं त असां कयूं था, पर अलाह पाक चए थो इहे तव्हांजा रोज़ा निमाज़ूं हज मां तव्हांखे हिननि इबादतूं खणी मुंहं में अची वेंदो जेसिताईं तव्हां मुंहिंजा फ़र्ज़ अदा न कंदव। बेशक तव्हां सही चयो मोहम्मद हुसैन साहब। नाज़िन वठंदासीं नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वापसि था अचो। रहमत रमज़ान प्रोग्राम में भली कार कयां थी तव्हांखे। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़सा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ मुकमल ई नथो थिए। टपाल मेज़बान पीअण सां हिकु जोश ऐं ताज़गी मिले थी जेका अव्हांखे सॼो ॾींहुं रखे थी चुस्त जेसिताईं तव्हांजो रोज़ो खुले। ऐं रोज़े खुलण खां पोइ टपाल मेज़बान जी चांहि थी वञे त वाह वाह थी वञे। सो टपाल मेज़बान पीओ ऐं पंहिंजे महिमाननि पंहिंजे घर वारनि खे बि पीआरियो। हलंदासीं हाणे मोहम्मद हुसैन साहब जन खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे का नात शरीफ़ पढ़ी ॿुधायो। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना हो, असीं दिलरुबा जे वतन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सिकऊं था नबीअ जे अला, सिकऊं था नबीअ जे सगन जा दीवाना। मौला सगन जा दीवाना। असीं दिलरुबा जे वतन जा दीवाना। हो नबीअ जे हरम में अजब जी चमके आ। नबीअ जे हरम में अजब जी कशिश आ। उन्हीअ रोशनीअ अला, उन्हीअ रोशनीअ उन चमक जा दीवाना हो, चमक जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। हो जिथे मुंहिंजे साईं कदम पाक पाता, जिथे मुंहिंजे आका कदम पाक पाता। मुअतर गलियूं घर अला, मुअतर गलियूं घर उन घिटन जा दीवाना है, घिटन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। उते मौत ईंदो मुसाफिर त समझी अला, उते मौत ईंदो मुसाफिर त समझी। दीदा पाक कपड़ो अल्लाह, दीदा पाक कपड़ो उन कफन जा दीवाना है, कफन जा दीवाना। असीं दिलरुबा जे वतन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। इस्माइल चाडा शुक्र जो आयूं। इस्माइल चाडा शुक्र जो आयूं। मोहम्मद मिठे जे अल्लाह, मोहम्मद मिठे जे बचन जा दीवाना है, बचन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सिकऊं था नबीअ जे अला, सगन जा दीवाना है, सगन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे
वतन जा दीवाना। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। सी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, उन्हनि जे वतन जो त हर कोई दीवानो आहे ऐं हर कोई वञणु चाहे थो। ख़ुदा ताला सभिनी खे इन दरबार में हाज़िरी क़बूल फ़रमाए, मंज़ूर फ़रमाए, ऐं जेको नाहे वियो उनखे जल्द अज़ जल्द घुराए, जेको वियो आहे उनखे बार बार घुराए। आमीन। इन ई दुआ सां असीं मुफ़्ती साहिब ॾांहुं हलंदासीं। मुफ़्ती मंज़ूर अहमद साहिबु, जीअं सोशल मीडिया जी ॻाल्हि हले पई, मूं तव्हां सां ज़िक्र कयो ऐं सोशल मीडिया जो तव्हां बि खोड़ सारो ज़िक्र कयो, पर इन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे। हीअ जेको रमज़ान जो बाबरकत महीनो आहे, इन में माण्हू ज़कात, फ़ितरो, ख़ैरात कढंदा आहिनि ऐं पोइ सोशल मीडिया ते उनखे हाईलाइट कयो वेंदो आहे, पिक्चर्स लॻायूं वेंदियूं आहिनि, ग़रीबनि खे ॾेखारियो वेंदो आहे त असीं ही शयूं इन्हनि खे ॾियूं पिया। इहा ज़कात, इहा ख़ैरात, इहो फ़ितरो क़बूल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद आहे जो तव्हां ख़ैरात या सदको कयो त सॼे हथ सां कयो त खॿे हथ खे ख़बर न पवे। हाणे ज़कात जो मामिलो, छो त हीअ फ़र्ज़ी इबादत आहे, फ़र्ज़ु आहे, फ़र्ज़ु शइ माण्हू जेके ॾिए थो इन नीयत सां जेकॾहिं ॾेखारे ॾिए थो त ॿिया बि माण्हू ॾिसी करे कनि, इहो त जाइज़ आहे। पर इहो शइ हुनजे दिलि जे अमलनि जो दारोमदार नीयत जे मथां आहे। हाणे जेकॾहिं उहो ॾेखाव करे थो, मूं वटि बि इहो ॾिठो वियो आहे जो को माण्हू, को मदरसे वारा, को ॿिया आम रिफ़ाही इदारनि वारा कंहिं माण्हू वटि अकेलो वेंदा आहिनि त पोइ हू हुनखे वरी ॿ टे रुपया ॾेई टरकाए छॾींदो आहे, बाबा हाणे तूं वटि, असां वटि हीअ आहे। पर जेको वफ़द जे सूरत में को माण्हू वञे, साईं वॾा ॿ टे माण्हू वञनि त पोइ हू ॾेखारींदो, साईं फलाणो कमु बि मूं करायो, फलाणो बि मूं कयो, मां हेतिरा ई ॾियां थो त जीअं मुंहिंजो नालो जेको आहे सो रोशन थिए। त हदीस में आयो आहे मन साम युराई फ़क़द अशरक, जेको रोज़ो रखे ॾेखाव जे लाइ उन बि शिरक कयो। मन सल्ला युराई फ़क़द अशरक, जेको निमाज़ ॾेखाव जे लाइ पढ़े उहो बि मुशिरक आहे, उन बि शिरक कयो। त शिरक जो मतिलबु इहो आहे त अलाह जे इबादत में ॿिए खे शरीक करणु, माना ॾेखारणु, इहा माना ॾेखाव करणु, इहो गुनाह आहे। बाक़ी हूअं ज़कात करणु रमज़ान शरीफ़ जे महीने में अदा करण जो सवाबु आहे। जीअं हिकु हिकु रुपयो 70 रुपयनि जे एवज़ जेको आहे सो उनखे अलाह साईं काउंट करे थो, ॾिए थो। ज़कात खां अलावा माण्हू सदको करे थो। सदक़तुल फ़ितर इहो आहे जो इन सां ग़रीबनि जेके उन्हनि जो ईद थी थो वञे, उन जूं ख़ुशियूं थी थियूं वञनि। कोशिशि इहो कजे जो सदक़तुल फ़ितर जेको आहे सो अॻु में ई रमज़ान जे अंदरि ई कढी करे ॾिजे, वरन ईद नवाज़ जे तरफ़ वेंदे ई जेको आहे सो सदक़तुल फ़ितर ॾेई वञे ताकी कंहिंजी ज़रूरत पूरी थिए। इन में उहो ॻोल्हे करे सफ़ेद पोशन खे तलाश करे ॾिजे, छो त ज़कात लाइ त कंडीशन आहे उहो ॾियणो ई मुस्लमान खे आहे, सदक़तुल फ़ितर बि ॾियणो मुस्लमान खे आहे। बाक़ी आम ख़ैरात जंहिंखे चइजे सदको, उहो कंहिं आम इंसान खे ॾिए थो, छो त इंसानियत जी ख़िदमत करणु अफ़ज़लुल अशग़ाल ख़िदमतुन्नास, माना बहितरीनु जेका इहा शइ आहे जो माण्हुनि जी ख़िदमत करणु। छो इंसान नाते जा असां आदम अलैहिस्सलाम जा औलाद आहियूं, असां ख़ैर ख़ैरात कयूं, कंहिंखे मानी खारायूं, जो नियत इहो हुजे त इंसान जो पेट भरिजे, त इहो बि हिकिड़ो बास अजर आहे। पर हीअ जेके फ़र्ज़ी इबादतूं आहिनि या जेके वाजिबु आहिनि, सदक़तुल फ़ितर, इहे मुस्लमाननि खे ॾियणा आहिनि। इन्हनि जे लाइ ज़कात आहे त उनजे लाइ बि हिकिड़ो निसाब आहे, हिकिड़ो पैमानो आहे, उन तरीक़े सां उहा ज़कात अदा थींदी ऐं उनखे उन शइ जी मालिक बणाइणो आहे। इन सां कंहिं शइ जी तामीर या कंहिं शइ खे ईअं ॾेई छॾिजे, उन माण्हू खे ॾे, उनखे ॿुधाए। पर जेकॾहिं नथो ॿुधाए, ॿुधाइणु बहितर न आहे। हीअ सम्झे थो त हीअ माण्हू आहे, जेकॾहिं मां हिनखे चवंदो हीअ ज़कात जा पैसा आहिनि त हुनखे बुरो लॻंदो, हुनखे पैसा ॾेई करे दिलि में पंहिंजी ज़कात जी नियत करे छॾे त अलाह हुनजी ज़कात खे क़बूल कंदो ऐं हुनखे सवाबु मिली वेंदो। बहितरीन। मुफ़्ती मंज़ूर अहमद साहब, तव्हां ज़कात जे बारे में फ़रमायो त फ़र्ज़ु आहे ऐं ॾियणी आहे ऐं बिल्कुलु असांखे बि ख़बर आहे। हिकिड़ी आहे ख़ैरात जेके असीं आम ॾींहंनि में बि कढूं था ऐं ॾियूं था, पर रमज़ानुल मुबारक में सदको ॾियणु छो ज़रूरी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सदक़तुल फ़ितर जे बारे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हू जो रोज़ा रखे थो, उन में का कमी बेशी, ॾिसो न इंसान आहे, असां 24 कलाक गुनहगार आहियूं, का शइ कमी बेशी रहिजी वञे थी त उहो अलाह फ़ितरे जे ज़रिए, सदक़तुल फ़ितर जे ज़रिए उन कमी खे अलाह साईं पूरो थो करे। तंहिंजे करे इहो सदक़तुल फ़ितर वाजिबु कयो वियो आहे। हाणे ज़कात जे लाइ त शर्त आहे साल गुज़रे ऐं निसाब हुजे, सोने चांदी जो, सोना जेको आहे 7.5 तोला सोना हुजे, 52 तोला चांदी हुजे, उनजे निसाब जे मुताबिक़ जेको आहे सो उहा ज़कात ॾियणी आहे। सदक़तुल फ़ितर जे लाइ इहो निसाब शर्त न आहे। हुन वटि जे पंहिंजे घर में का एक्स्ट्रा शइ आहे माना ज़रूरत खां, त उहो बि सदक़तुल फ़ितर जे ज़ुमिरे में अचे थो, रोज़ा रखे थो, पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे औलाद जे तरफ़ां, पंहिंजे जेकॾहिं मुलाज़िमनि जे तरफ़ां बि जेकॾहिं अदा करे थो, पंहिंजे घरवारी जे तरफ़ां अदा करे थो, त उहो हुनजो अदा थी वेंदो। जेके माण्हू उनजे ज़िमे आहिनि उहो उनजे तरफ़ां अदा कंदो। इन रोज़े में कमी कोताही जेका आहे
उहा सदके फ़ितुल फ़ितर जे करे उहा अदा थी वेंदी आहे। जीअं हदीस में अचे थो त क़यामत जे ॾींहुं अलाह साईं जॾहिं निमाज़ जो हिसाबु कंदो त पोइ निमाज़ में कमी बेशी रहंदी, पोइ अलाह चवंदो उनज़ुरु इला अबदी हल मिन तत्तवुइन, मुंहिंजे बाने जे ॾिसो त हिन जी का नफ़िली इबादत आहे, पोइ हिन का नफ़िल पढ़िया आहिनि, पोइ उन नफ़िलनि जे ज़रिए सां अलाह हुनजी फ़र्ज़नि जी तकमील कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वापसि अची मुफ़्ती साहिब जन खां नफ़िलनि जे सवाब बाबति ज़रूरु पुछंदासीं। रहमत रमज़ान प्रोग्राम में भलीकार असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द, रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में मिले थो भरपूर मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ऐं मुंहिंजो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ अधूरो आहे। सो पीओ टपाल मेज़बान ऐं इनखे कयो इंजॉय। मुफ़्ती मंज़ूर अहमद साहिब जन ॻाल्हि कई त इबादत में जेतिरो सवाबु आहे या वरी ख़ासि करे जॾहिं अलाह पाक फ़रमाईंदो त नफ़ली सवाब जे बाबति, नफ़ली रोज़ा हुजनि, नफ़ली नमाज़ हुजे, रकातूं जेके असीं पढ़ूं था उन्हनि जो सवाबु आम ॾींहंनि में केतिरो आहे, रमज़ान में केतिरो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां पहिरें अर्ज़ु करे चुको आहियां त रमज़ान शरीफ़ में अलाह साईं आमालनि खे नफ़ली जेके अमल आहे उन्हनि खे फ़र्ज़नि जो दर्जो ॾिए थो ऐं फ़र्ज़नि खे वरी 70 फ़र्ज़नि जे बराबरि आणे थो। सुभान अल्लाह। त इन जे करे जेका बि नफ़ली इबादत आहे, चाहे उहो सदक़ात ख़ैरात जे मद में हुजे, चाहे क़यामुल लैल हुजे, राति जे टाइम माण्हू ज़ाहिर ॻाल्हि आहे तरावी माण्हू पढ़े थो, वरी उन खां पोइ राति जे टाइम वरी छो त अमा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान शरीफ़ में ग़ैर रमज़ान में जेको आहे सो 8 रकातूं पढ़ंदा हुआ। माना इहे जेके इहा शइ ॿुधाइण मक़सूदु इहा शइ आहे त रमज़ान शरीफ़ जे महीने में जेका इहे रकातूं आहिनि, यानी 8 रकात, इहा निमाज़ तहजुद आहे। तहजुद निमाज़ जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह पढ़ंदा आया आहिनि ऐं तहजुद निमाज़ जेका आहे उहा जहिड़ो तर जेकॾहिं अलाह साईं पंहिंजे उम्मत जे मथां रहम कयो, वरना इहा उम्मत जे मथां फ़र्ज़ु थी वञे हा। त इन तहजुदनि जो फ़ज़ीलत ऐं फ़ज़ाइल क़ुरान मजीद में सूरे बनी इसराईल में अलाह फरमाए थो फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असां ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा। अलाह साईं चए थो त तूं ऐं नबी मुंहिंजो राति जो टाइम उथी करे तूं तहजुद पढ़, तहजुद पढ़। ऐं ॿिए सूरे मुदस्सिर, सूरे मुज़म्मिल में अलाह फरमाए थो या अय्युहल मुदस्सिर कुमिल लैल इल्ला या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु क़लीला। अलाह फरमाए थो ऐं मुंहिंजे कमली चादर ओढ़ण वारा उथो ऐं जेको आहे सो अलाह जे साम्हूं बीही करे इबादत कयो। कुमिल लैल इल्ला क़लीला, राति या अधु राति, अव इनक़ुस मिन्हु या उन खां घटि, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह क़यामुल लैल कंदा हुआ। त अहिड़े तरीक़े सां रमज़ान शरीफ़ जी मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई आहे त माण्हू कोशिशि इहा करे, छो त रमज़ान हूअं पंहिंजो ॾींहं जो सुम्हे आराम करे टेम करे, त रमज़ान जी सॼी राति वेही अलाह जी इबादत करे। इन में हिकु त उहा शइ जो आख़िरी अशरे में लैलतुल क़दर आहे, उन जे करे उहा बि उनखे मिली सघे थी जेका 1000 महीननि जे रातनि खां बहितर आहे। 83 साल जी इबादत आहे। हाणे असां मां कंहिंजी उमिरि हाणे कंहिंजी 83 साल हूंदी बि न आहे, छो त हुज़ूर फरमाया आमार उम्मती मा बैन सित्तीन व सबीन फमा ज़ादहुम इल्ला क़लील। मुंहिंजे उम्मतनि जी उमिरि जेको आहे सो 60 या 70 साल, कंहिंजी वधे इहे को घटि माण्हू हूंदा। त हाणे 83 साल जेकॾहिं हिकिड़ी राति में असांखे रमज़ान शरीफ़ में इबादत जो सवाबु मिली वञे, ॿियो असांखे छा खपे? छा खपे? बहितरीनु। मुफ़्ती मंज़ूर अहमद साहिब, हिकु तव्हां नमाज़ जे बारे में फ़ज़ीलत ॿुधाई, नमाज़ जी अहमियत ॿुधाई, तरावीहनि जी अहमियत ॿुधाई आहे, हाणे तव्हां तहजुद जी बि अहमियत ॿुधाई। हिकिड़ी ॿी नमाज़ आहे जंहिंखे चवनि था सलवातुल तस्बीह नमाज़, जेका सलवातुल तस्बीह नमाज़ जेका ज़िंदगीअ में नबी पाक जो फरमान आहे त हिकु दफ़ो लाज़मी पढ़णु घुरिजे। अगरि रमज़ान मुबारक में उहा अदा कजे त सलवातुल तस्बीह नमाज़ जो केतिरो अजर मिलंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां वरी बि अर्ज़ु कयां त रमज़ान शरीफ़ में जेको अजुर जी सीज़न आहे, अजुर वधे थो। हूअं आम ॾींहंनि में जेको अजर आहे उन खां रमज़ान में ही उहा सलातुल तस्बीह आहे जो नबी सलाम पंहिंजे चचा हज़रत अब्बास खे ॿुधायो ऐं फरमायो त ही उहो निमाज़ जेको माण्हू पढ़ंदो, अलाह साईं जेको आहे सो उनजा अॻियां पोयां सभु गुनाह माफ़ु कंदो। ऐं गनम क़बीले जे ॿकरियूं हूंदियूं हुयूं, उन्हनि खे वार घणा हूंदा हुआ, उन्हनि जे वारनि जेतिरा बि गुनाह हूंदा अलाह उहे गुनाह बि माफ़ु करे छॾींदो। त सलातुल तस्बीह में थोरो टाइम लॻे थो, ज़ाहिर ॻाल्हि आहे कि छो त कुझु तस्बीह सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर इहा जेको आहे सो पढ़े थी, माना हिकु हिकु रकात में 75 दफ़ा पढ़णी आहे। अहिड़े तरीक़े सां इहा थोरी टाइम लॻे थो, पर माण्हू कोशिशि करे त रमज़ान शरीफ़ में हर राति पढ़े,
कोशिशि इहा करे पर जे हर राति नथो पढ़े, हिकिड़े अशरे में पढ़े, रहमत वारे में, वरी मग़फ़िरत वारे में पढ़े, वरी जेको आहे सो आख़िरी अशरे में जंहिंमें अलाह साईं जहन्नम खां माण्हू खे आज़ादु करे थो, उन में पढ़े थो, इन जो बि वॾो पढ़ण जो सवाबु आहे। इहो सुन्नत अमल आहे जेको पैगम्बर अलैहिस्सलाम खां साबित आहे। सही। अच्छा, इन नमाज़ जो ज़िक्र असांखे किथे मिले थो? छा कंहिं हदीस में आहे, छा क़ुरान पाक में मौजूदु आहे, किथां खां स्टार्ट थी? इहा हदीस में आहे जी। इहा हदीस में बुखारी में, मुस्लिम, अबू दाऊद, तिरमिज़ी, हदीस जे मुख़्तलिफ़ किताबनि में इहा निमाज़ ज़िक्र थियल आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचा खे हथ वठी करे इहा निमाज़ सेखारी ऐं सम्झाई ऐं इन जी अहमियत उनखे ॿुधाई त हीअ अहिड़ी निमाज़ आहे जंहिंसां जेको आहे, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त नफ़िली इबादत जेका बि आहिनि जी, उन जे लाइ इहो बि शर्त न आहे त का हिन जे लाइ सही हदीस हुजणु ज़रूरी आहे, छो त नफ़िल आहे, नफ़िली इबादत माण्हू करे थो अलाह खे राज़ी करण जे लाइ। जी, उन जी मर्ज़ी आहे 10 करे, उन जी मर्ज़ी आहे 5 करे, उन जी मर्ज़ी आहे जेतिरो बि करे सघे, उन जे लाइ का अहिड़ी क़ैद न आहे, सम्झो न, छो त न को लाज़िम आहे, न को फ़र्ज़ु आहे, न को वाजिबु आहे। नफ़िल जी माना आहे ज़्यादती, माना का शइ वधाए करे करणु। जीअं असां को माण्हू तोरे थो ॾे, अंब तोरे थो, सामान तोरे थो, अटो तोरे थो, जेकॾहिं उन में हू वधाए करे ॾिए थो त उन वधाए ॾियण वारे खे सवाबु वधीक मिलंदो। पंहिंजे हथनि सां खुटाइण जे मथां वईद आहे, वधाइण जे मथां न आहे। अहिड़े तरीक़े सां फ़राइज़ में जेकॾहिं माण्हू कमी कोताही कंदो त उनजी पकड़ थींदी, पर जेकॾहिं नफ़िल निमाज़ अदा करे थो, जेतिरो वधीक कंदो ओतिरो उनखे अजुर वधीक मिलंदो। सुभान अल्लाह। मुफ्ती मंज़ूर अहमद साहब, तव्हां फरमायो हुयो त जीअं असीं मस्जिदुनि जी बि ॻाल्हि कईसीं, मोहम्मद हुसैन साहब, त जीअं मस्जिदूं ख़ाली थींदियूं वेंदियूं आहिनि ऐं असीं फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं त बसि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे, रोज़ो बि रखियो आहे, नमाज़ बि पढ़ी आहे। नमाज़ खां पोइ या रोज़े खोलण खां पोइ इंसानु पाण खे आज़ादु छो थो सम्झे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंसान पाण खे दुनिया में जेको आयो आहे उहो आज़ादी जे लाइ न आयो आहे। जी। हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद-दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर, दुनिया मोमिननि जे लाइ क़ैद खानो आहे, काफ़िरनि जे लाइ जन्नत आहे। असां आज़ादु अलाह जे हुकुमनि खां कंहिं बि वक़्तु न आहियूं, बसि पंहिंजे ख़्यालात में आज़ादु, पंहिंजे ख़्यालात में आज़ादु आहियूं। हिकिड़ी इहा शइ आहे जो माण्हू खाइण पीअण जे हिसाब सां आज़ादु आहे, खाए पीए घुमे फिरे, हुन जे लाइ आज़ादी आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, इंसान आहे न, इंसान जी हर ज़रूरत आहे, उन ज़रूरतनि जे लाइ अलाह साईं जॾहिं महिल इफ़्तारी करे थो, हुनखे हर शइ जी इजाज़त आहे। जाइज़ कमु जेके बि आहिनि, जी, जाइज़ कमु जेके बि आहिनि, एसि ताईं जो माण्हू पंहिंजनि ॿारनि बचड़नि खे जेकॾहिं घुमाइण वठी थो वञे, वञी राति जे टाइम पिकनिक मल्हाए थो, उहा बि हुनजी इबादत में काउंट थिए थी, छो त ॿारनि खे बचनि खे बि टाइम ॾियणो आहे, हर शइ करणी आहे। घर जे मुआशिरे, घर जे लाइ का शइ वठणी आहे, ख़रीद करणी आहे, हज़ार माण्हू न वेंदो पाण त केरु वेंदो, त उहा शइ बि हुनजी जेका आहे उन शइ में शुमार थी वञे, छो त हिन सॼो ॾींहुं रोज़ो रखियो। हाणे राति जे टाइम जेकॾहिं हू पंहिंजे ज़रूरत ज़िंदगी जेको कमु करे थो, का शइ करे थो, उहा बि हुनजी इबादत में शुमार थी थी। बहितरीन। मोहम्मद हुसैन साहब, छा फरमाईंदो? तव्हां बि थोरो ॿुधायो इन बारे में, जो त असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदा आहियूं त मस्जिदूं भरियूं पियूं आहिनि ऐं मस्जिदनि भरण खां पोइ जॾहिं नमाज़ थी वेंदी आहे, रोज़ो खुली वेंदो आहे, माण्हू आज़ादु थी करे घुमंदो वठे थो ऐं ईअं सम्झंदा आहियूं त बसि असीं हाणे हिकिड़े क़ैद मां आज़ादु थिया आहियूं। छो अलाह असांखे ॿीहर नथो ॾिसे छा? अलाह असांखे हर वक़्तु ॾिसे, हर वक़्तु अलाह पाक ॾिसे थो। अलाह पाक जी ज़ात असांखे चवंदा आहिनि त हेॾो बि हिकिड़ो फ़रिश्तो वेठो आहे, हिन कुले ते बि वेठो आहे, जेका असां हिकिड़ो सवाब जो कमु कयूं था उहो लिखनि पिया उहे फ़रिश्ता, गुनाह जो कमु कयूं पिया त गुनाह जो कमु लिखनि पिया। अलाह पाक जी ज़ात हर घड़ी असांखे ॾिसे थी, हर घड़ी अलाह पाक जी ज़ात असांखे ॾिसे थी। त असां निमाज़ नथा पढ़ूं, इंसान जी, असां इन्हनि शयुनि खां परे थी विया आहियूं। हीउ वक़्तु अहिड़ो अची वियो आहे, कंहिं इंसान खे हिकिड़ा 5 मिनट न आहिनि जो फ़र्ज़ु निमाज़ अलाह अकबर थिए थी, आज़ान अचे थी, हालांकि असांजी मोबाइल में का शइ हले थी, असां उहा बि बंदि करे नथा ॿुधूं। चवनि था त आज़ान ॿुधण सां अलाए केतिरियूं बीमारियूं साईं इंसान जूं ख़तमु थी वेंदियूं, बिल्कुलु, जो असां आज़ान बि सही कननि सां न आहियूं ॿुधंदा इंसान। बेशक तव्हां सही चयो मोहम्मद हुसैन साहब। ऐं इन ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यादि आई। असांजा मौलवी आहिनि ॾाढा सुठा, मौलाना कुमेल महदवी साहब जन जी मां गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी तक़रीर ॿुधां पई, उन्हनि जो TV चैनल ते वेठा हुआ, उन्हनि बि इहो ई फरमायो त कोई तव्हांखे अगरि इंसानु 21,600 रुपया ॾे ऐं उन खां पोइ उहो ई इंसानु तव्हांखे चवे त इन मां मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 31 रुपया वापसि ॾियो, त छा तव्हां न ॾींदा? त उन ते सभिनी चयो त हा ॾींदासीं। चई जॾहिं तव्हां इंसान खे 31 रुपया वापसि ॾींदा त हूअ रब जी ज़ात आहे,
रब काइनात जो रब आहे उहो अगरि तव्हांखे 21,600 दफ़ा ॾींहं में साह खणण जी तौफ़ीक़ ॾिए थो, साह जी इजाज़त ॾिए थो खणण जी, ऐं तव्हां खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 31 मिंट सॼे ॾींहं मां घुरे थो त अचो नमाज़ पढ़ो, त छा तव्हां न पढ़ंदा? तव्हां सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि सोचो ऐं पोइ ॾिसो त तव्हां छा नमाज़ कज़ा करे सघो था। वाक़ई इहा ॻाल्हि दिमाग़ खे क्लिक करे थी, ऐं अगरि असीं इहे सोचंदासीं त असीं कॾहिं बि नमाज़ खे कज़ा छॾण त परे जी ॻाल्हि आहे, कज़ा बि न कंदासीं। मोहम्मद हुसैन साहब कानात पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। जी ज़रूर। सल मदीने पार कादिर मुझी किस्मत करे, गुंबदे खजराद सा मुझी दिल ठरे, मुझो मन ठरे। गुंबदे खजराद सा मुझी दिल ठरे, मुझो मन ठरे। बेकार बेसमराहिया कोई समर कोने अदा हितड़े, रहा तो सिल्द में मिठड़े मोहम्मद का जुदा। बेकार बेसमराहिया कोई समर कोने अदा हितड़े, रहा तो सिल्द में मिठड़े मोहम्मद का जुदा। कीनन करे थो गुणो ऐं पद बिया ॾाढो परे, गुंबदे खजराद सां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। गुंबदे खजराद सां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। साल चास कंदे घणा थो सिंध में घरादा, उहो ॾींहुं थे भाग भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा। साल चास कंदे घणा थो सिंध में घरादा, उहो ॾींहुं थे भाग भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा। उहो ॾींहुं थे भाग भरियो जंहिं ॾींहुं मदीने मां वञा। रोज़ रोवन थियूं अखियूं ऐं दिलि बि जोरीअ में जुरे, गुंबदे खजराद सां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे, गुंबदे खजराद सां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। इश्क अरबीअ जो दर में उल्फत आ ॾाढी घणी, तो घुरा दुआऊं कबूले मन मुझो रब धणी। इश्क अरबीअ जो दर में उल्फत आ ॾाढी घणी, तो घुरा दुआऊं कबूले मन मुझो रब धणी। दिल जिगर हीअणो मुझो थो इश्क अरबीअ खे घुरे, दिल जिगर हीअण त मुंहिंजो इश्क अरबीअ खे घुरे। गुंबदे खजराद सां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे, गुंबदे खजराद सां मुंहिंजी दिलि ठरे, मुंहिंजो मन ठरे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, बहितरीन नात तव्हां ॿुधाई असांखे। मोहम्मद हुसैन साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में आया, तव्हांजी महिरबानी, तमामु सुठो लॻो, तमामु बहितरीन तव्हांजो आवाज़ु आहे, असांखे लुत्फ़ अची वियो। मुफ़्ती मंसूर अहमद नक्शबंदी साहब, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। नाज़रीन, ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त, इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु, ऐं सभिनी खे रखंदा दुआउनि में यादि, छो त दुआ वाहिद वसीलो आहे
असांजी ज़िंदगियुनि खे चेंज करण जो आहे। दुआ किथे कंहिंखे कहिड़े हंधि कंहिंजी लॻी वञे का ख़बर न आहे। दिलनि जो पारिक अल्लाह आहे ऐं अल्लाह ई दुआ क़बूल करण वारो आहे। ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।